बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सबोई हाल मंझाई मालूम थिए। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पढ़ तारी तूं, जेकर अची मूं त मेड़ियाई मान लहा। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह महिराण जो अङण ऐं हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी 13 ऑगस्ट अॼु जे ॾींहं ते हिकु तमामु वॾी हिकिड़ी सुठी शख़्सियत आहे, उनखे बि अॼु जे प्रोग्राम में यादि कंदासीं, जंहिंजो अदबी लिहाज़ खां कमु जेकॾहिं ॾिठो वञे त ॾाढो उन्हनि जो बहितरीनु कमु आहे, उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन तमामु घणी सुठी आहे। सो उन्हनि खे अॼु ज़रूरु प्रोग्राम में यादि कंदासीं। मां ॻाल्हि करे रही आहियां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जिन जी, ऐं उन्हनि जो तमामु घणो कमु आहे, तमामु घणी कॉन्ट्रीब्यूशन आहे। सो उन्हनि खे अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु यादि कंदासीं। नाज़रीन, 13 ऑगस्ट जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं वरी पोइ सेकेंड डे जेको हूंदो आहे उहो 14 ऑगस्ट हूंदो आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पूरे पाकिस्तान में असांखे मुकमल तयारियूं नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि, ऐं पूरो पाकिस्तान जेको आहे सो जोशो ख़रोश सां आज़ादी जे ॾींहं खे सेलिब्रेट कंदो आहे, ॾाढे ख़ुशि मिज़ाजी सां सेलिब्रेट कंदा आहिनि पाकिस्तानी, ऐं ॾाढे जोशो ख़रोश सां सेलिब्रेट कंदा आहिनि। हर स्कूल में पाण ॾिसूं पिया, रस्तनि रोडनि ते हर जॻह ते तयारियूं मुकमल नज़र अची रहियूं आहिनि, ऐं हर जॻह ते तव्हांखे ॻाढ़ो ऐं अछो परचम लहराईंदे नज़र ईंदो हूंदो। हर जॻह खे ॾाढो ख़ूबसूरत सजायो वियो आहे। डिफरेंट प्रोग्राम्स बि अरेंज कया विया आहिनि ओवरऑल पाकिस्तान में। सिंध में बि पाण ॾिठो आहे त मार्क हक जे नाले सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते प्रोग्राम्स थिया आहिनि, ऐं कुझु जॻहियुनि ते ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बि उहे प्रोग्राम्स थिया आहिनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो मैसेज ॾाढो पॉज़िटिव, ॾाढो सुठो पूरे पाकिस्तान में स्प्रेड थियो आहे। असांजो पंहिंजो मुल्क आहे, पंहिंजी धरती आहे, ऐं पंहिंजी धरती सां, पंहिंजे परचम सां त हर कंहिंखे मुहबत ज़रूरु हूंदी आहे। सो सुभाणे जो जेको ॾींहुं आहे 14 ऑगस्ट जो ॾींहुं आहे, त असां उन हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कंदासीं। अॼु जे ॾींहं ते बि असां थोरो हिस्ट्री ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, या असांखे जेको कुझु पढ़ायो वेंदो आहे, या हक़ीक़त में जॾहिं तव्हां पढ़ण जी कोशिशि कंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ बुक्स खे तव्हां टच कंदा आहियो त तव्हांखे हिस्ट्री कुझु ॿियो ई ॿुधाए रही हूंदी आहे। पर हिकिड़ो शक सदाईं रहंदो आहे न हिस्ट्रीअ में, त असांखे कुझु शयूं जेको आहे न ऑथेंटिक न मिलंदियूं आहिनि। असां काफ़ी सारियूं शयूं पढ़ी रहिया हूंदा आहियूं, ऐं ॾाढो बहितरु रहंदो आहे त तव्हां सुठनि किताबनि सां टच में रहो, सुठा तव्हांजा उस्ताद हुजनि, सुठा काउंसलर्स हुजनि, सुठा मेंटोर्स हुजनि, त पोइ जेको आहे न सुठी ॼाण बि मिली रही हूंदी आहे। ऐं हमेशह पढ़ण जी जॾहिं ॻाल्हि अचे थी, या इंफॉर्मेशन हासिलु करण जी ॻाल्हि अचे थी, ॼाण सुठी हासिलु करण जी ॻाल्हि ईंदी आहे, त पोइ उनजे पोयां अॼुकल्ह जे दौर में त चैट GPT पाण ॾिसी रहिया आहियूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु अची वियो आहे। पर पोइ बि किताब कॾहिं बि हथनि मां परे नथा वञी सघनि, किताबनि जो दौरु कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे, कागज़ ऐं कलम जो दौरु कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे। सो जॾहिं हिस्ट्री पढ़ंदा आहियूं त कुझु हक़ीक़तूं ॿियूं बि साम्हूं ईंदियूं आहिनि। पर यस, 14 ऑगस्ट जे हवाले सां असांजियूं बि तयारियूं मुकमल आहिनि। इन तरफ़ तव्हांखे ग्रीन ऐं वाइट बैकग्राउंड बि नज़र ईंदो अॼु जे प्रोग्राम में। होपफुली त अॼु जो प्रोग्राम बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो। सो घणो टाइम नथी वठां, आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां साण कराईंदी हलंदसि। उन्हनि जो कमु ॾाढो सुठो आहे। पहिरियों त मां उन्हनि जे कम जे हवाले सां थोरो ॿुधाईंदी हलां त सचल कॉलेज हैदराबाद में इवनिंग टाइम में आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज आहे, जिते पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो लिखण जे हवाले सां जेकॾहिं कमु ॾिसिजे त तमामु घणी उन्हनि जी सुठी हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन आहे। मुख़्तलिफ़ मौक़ियुनि ते ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते उन्हनि जा कॉलम्स असां जेको आहे न पब्लिश थींदे ॾिसंदा आहियूं। पंहिंजे सोशल अकाउंट ते बि उन्हनि खे पोस्ट कंदा रहंदा आहिनि, ऐं यूथ ताईं जेको आहे न हिकिड़ी सुठी नॉलेज पहुचंदी आहे। ॻाल्हाइण में ॾाढो धीमो सादो हिकिड़ो उन्हनि जो मिज़ाज आहे, पर पढ़ंदा रहंदा आहिनि त हिकिड़ी सुठी इंफॉर्मेशन उन्हनि वटि ज़रूरु आहे, सुठी ॼाण अथनि, उहा नॉलेज सुठी अव्हां ताईं बि पहुचंदी आहे। अॼु जे प्रोग्राम में उन्हनि जे 5 किताबनि जे बाबति ॻाल्हाईंदासीं। ऐं मां जीअं त ॿुधायो अॼु 13 ऑगस्ट आहे, ऐं वरी सुभाणे 14 ऑगस्ट आहे, त हिस्ट्री जा जेके बुक्स आहिनि उन्हनि जा, उन्हनि ते उन्हनि जो कमु सुठो थियल आहे। सो पहिरीं उन्हनि जो उन कम खे काउंट कयूं था पंहिंजे प्रोग्राम में। पाकिस्तान अफेयर्स इंग्लिश में उन्हनि जो किताब पब्लिश थियल आहे। हिंदुस्तान, पाकिस्तान एंड सिंध जे नाले सां 2 एडिशन्स मौजूदु आहिनि। उर्दू में बि मौजूदु आहे, सिंधीअ में बि मौजूदु आहे उन्हनि जो किताब। पाकिस्तान हिकु
निज़म उन्हनि जो किताब मौजूदु आहे ऐं पाकिस्तान जो मुकमल इतिहास उहो किताब उन्हनि जो मौजूदु आहे तारीख़ पाकिस्तान उन्हनि जो किताब मौजूदु आहे सो ॾाढो ज़बरदस्त उन्हनि जो कमु आहे ऐं उनखां अलावा ब्यूरो ऑफ करिकुलम में पाण जेको आहे सो बोर्ड ऑफ मेंबर बि आहिनि उन्हनि जी बोर्ड जा मेंबर बि आहिनि सिलेबस जी जॾहिं सिलेक्शन थींदी आहे त पाण उते मौजूदु हूंदा आहिनि उनखां अलावा जेको आहे सो मुख़्तलिफ़ कॉलेजिस में बि पढ़ाईंदा रहनि था लाइब्रेरी बि उन्हनि जी आहे ॾाढो सुठो उन्हनि जो कमु आहे जी मां ॻाल्हि करे रही आहियां मदद अली जतियाल साहिब जिन जी तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम अदी अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह अल्लाह जा एहसान आहिनि जी माशाअल्लाह ज़बरदस्त अॼु 13 ऑगस्ट आहे ऐं थोरो सो हिस्ट्री ते बि ॻाल्हाईंदासीं तव्हांजा तमामु बुक्स बि मूं काउंट कराया आहिनि सो थोरो जेकॾहिं असां हिस्ट्री ते नज़र विझूं था त पोइ हीअ हिस्ट्री असांखे छा ॿुधाए थी पाकिस्तान जे हवाले सां बिल्कुलु अदी हिस्ट्री असांजी जेका पाकिस्तान जो जॾहिं असां नालो वठूं था त माना मुस्लमाननि जी हिस्ट्री आहे हाणे मुस्लमाननि जी जेका हिस्ट्री जेका असां जेका तारीख़ी हिसाब सां जे पढ़ूं था त उहा अचे थी जॾहिं खां मुस्लमान हिते इंटर थिया हाणे मुस्लमान इंटर पहिरियां साहबा कराम थिया उनखां पोइ आर्बिट्रेटर्स थिया उनखां पोइ मोहम्मद बिन कासिम आयो उनखां पोइ महमूद गज़नवी मोहम्मद गौरी ऐं पोइ ॿिया मुग़ल हुक्मरान लोधी ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा सैयद डायनेस्टीज़ बि हिते थियूं ॾाढो हिकिड़ो सिलसिलो हलियो कंटिन्यू के 7-8 सदियूं हलियो पोइ आख़िर माण्हू पंहिंजा पेर मज़बूत नथो करे हुकूमतुनि खे सही नथो संभाले त पोइ ॿिए खे अपॉर्चुनिटी मिले थी पोइ इन विच में वरी यूरोपियन अची विया यूरोपियन हिन मौक़े मां फ़ाइदो वरितो हालांकि यूरोपियन हिते असांखां रोज़गार वठणु आया त असांखे रोज़गार करण जो अहिड़ो असांजो माना खेतो आहे जंहिंखे ख़ुदि हिन यूरोपियन गोल्डन स्पायरो चयो आहे हिते सोनी चिड़िया आहे असांजे लाइ हिते आया असांजे मुस्लमाननि हुक्मराननि खां उन्हनि परमिशनूं वरितियूं त असांखे हिते रोज़गार करण जो असां जेको आहे सो मसालनि जा वापारी आहियूं असां सोन जा वापारी आहियूं पोइ उन्हनि अची पंहिंजा पेर हिते मज़बूत जॾहिं कया बंदरगाहनि ते इन्हनि ते पोइ उन्हनि ॾिठो त हिते वॾो वैक्यूम आहे हिते हिकिड़ो वॾो जेको आहे सो वाइस विसा सिस्टम आहे हिकिड़ो बादशाह मरे थो वरी उनजी औलाद बादशाह थिए थी वरी उनजो पोइ बादशाह उहो मरे थो त वरी उनजो पुटु थिए थो माना वाइस विरसा में इहो असांखे जेको नुक़सानु पियो जो प्रॉपर माण्हू न पियो अचे असांखे माना हुक्मरानी जो मिले अगरि प्रॉपर असांखे माण्हू मिलिया त हींअर ताईं असांजी पूरे हिंदुस्तान जंहिंमें 4 मुल्क थी चुका आहिनि बर्मा बि हिंदुस्तान जो पार्ट आहे बर सगीर नंढे खंड जो बांग्लादेश बि पार्ट आहे पाकिस्तान बि पार्ट आहे ऐं प्लस में इंडिया 4 मुल्क हिकिड़े खिते मां थिया आहिनि उन्हनि ते मुस्लमाननि जी हुक्मरानी हुई हाणे ॾिसो केॾो वॾो इलाइक़ो आहे जंहिंखे सब कॉन्टिनेंट बि चवंदा त हिकिड़ो नंढड़े खंड जी हैसियत रखे पियो दुनिया में 7 खंड आहिनि उन में हीउ असांजो इलाइक़ो हिकिड़ो खंड जी हैसियत रखे पियो तमामु वॾी पॉपुलेशन तमामु वॾो ज़रखेज़ इलाइक़ो ऐं जंहिंखे अंग्रेज़ ख़ुदि गोल्डन स्पायरो चवनि पोइ उन्हनि ॾिठो त हाणे हिते वैक्यूम वॾो आहे सियासत हिते प्रॉपर न पई थिए हुक्मरानी जेको आहे सो उहो फेल्यूअर में पई वञे साइंस ऐं टेक्नोलॉजी तवजो घटि आहे पोइ उन्हनि छा कयो जो धीरे धीरे असां जूं जेके कमज़ोरियूं पकड़े असांखे एॾो कमज़ोर कयो जो आख़िरी मुग़ल बादशाह जेको बहादुर शाह ज़फ़र हुयो उनखे बि चवणो पियो त 2 गज़ ज़मीन खे बि मुझे मिले या नसीब हो त अहिड़ी पोज़ीशन थी हाणे जॾहिं इहा सिचुएशन थी वई त उन खां पोइ अंग्रेज़ हुकूमत आई पोइ वरी असां हिकिड़ो नओं जनम हिकिड़े क़िस्म जो वरितो मुस्लमाननि भई असांखे त आज़ादी खपे पोइ वरी अंग्रेज़नि सां उन्हनि मुस्लमाननि हिकिड़ो टकराव खाधो सिलोली ऐं नतीजो निकितो जो 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान हिकिड़ो मुस्लमाननि जो सेपरेट कनि हाणे इहो मुख़्तसिर मूं अव्हांखे जेको आहे उनजो तर्त ॿुधायो आहे त ॾिसो त कीअं इहो आइडियोलॉजी क्रिएट थिए थी कीअं माण्हू अचनि था कीअं आइडियोलॉजी क्रिएट थिए थी ऐं पोइ उहो क्रिएट थी करे कीअं मुल्क जो हिकिड़ो माना खाको थिए थो मुल्क थिए थो रियासत थिए थी जीअं त मुस्लमान वरी हुक्मरानी कनि जी हा बिल्कुलु तव्हां हिस्ट्री पढ़ाईंदा रहिया आहियो तमामु इहे सब्जेक्ट्स तव्हां जेको आहे तव्हांजी प्रैक्टिस मां गुज़रिया आहिनि मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त इंट्रस्ट कीअं पैदा थियो इन तरफ़ तव्हांजो वधणु कीअं थियो छो त हिस्ट्री ॾाढी जेको आहे न रफ बि कंसीडर कई वेंदी आहे छो त जॾहिं तव्हां हिस्ट्री पढ़ंदा आहियो त उहो तव्हांखे ख़ुश्क लॻी रही हूंदी आहे सो यस तव्हांजो इंट्रस्ट कीअं डेवलप थियो बिल्कुलु अदी तव्हां सही चयो अक्सर स्टूडेंट असांजे पाकिस्तान में चवंदा आहिनि त हीउ बोरिंग सब्जेक्ट आहे हिस्ट्री आहे डेटाज़ यादि नथियूं थियनि पर अदी मूंखे अलाए छो नेचुरली बि हिकिड़ी शइ फिट थींदी आहे मूं
पाण इहा चॉइस कई त मूंखे जेको आहे सो ग्रेजुएशन पाकिस्तान में पॉलिटिकल साइंस में करे ग्रेजुएशन में पाकिस्तान सिटी में कंदुसि ताकी हिकिड़ी सिटी जी ॼाण त रहे असांजी ऐं जेको दिलि जान सां जंहिं सब्जेक्ट खे माण्हू वठे थो न मूं पोज़ीशन खईं पंहिंजे डिपार्टमेंट में 0 खां ॿारहाड़ी खां आयासीं असांखे अंग्रेज़ी जी अलॻि बि न ईंदी हुई अची यूनिवर्सिटी में दाख़िला जॾहिं असांजी थी पाकिस्तान सिटी में तमामु घटि ॿार ईंदा हुन टाइम जॾहिं असां हुआसीं त माण्हू चवंदा हुआ कहिड़ो सब्जेक्ट खयों अथव छा आहे कीअं मां चयो पंहिंजो वतन आहे पंहिंजे सब्जेक्ट जी हिस्ट्री पंहिंजे वतन जी हिस्ट्री आहे माण्हुनि जो जेको उथणु वेहणु कल्चर नेचुरल रिसोर्सिस जाग्राफी सभु कुझु इन में आहे इकोनॉमिक प्लानिंग पॉलिटिकल डेवलपमेंट हुजे कॉन्स्टिट्यूशनल डेवलपमेंट हुजे सभु इन जा पार्ट्स आहे पाकिस्तान स्टडी जा मां चयो अहिड़ो सब्जेक्ट जेको रीढ़ जी हॾी जी हैसियत थो रखे उन खे छॾिजे हाणे अवां केर बि CSS ॾिए थो PCS जेसीं कंपलसरी आहे पाकिस्तान स्टडी सब्जेक्ट पास नथो करे त उहो माना CSS पास नथो करे सघे वरी जॾहिं टेस्ट ॾेई 12 सब्जेक्ट CSS वारो पास करे थो अचे त इंटरव्यू में टोटली पाकिस्तान स्टडी तक़रीबन ज़्यादा भई बाउंड्रिंग कंट्रीज़ असांजा कहिड़ा आहिनि असांजो सर्वाइवल कीअं पियो थिए असांजा सोर्सिस कहिड़ा आहिनि त हिकिड़ो इंट्रस्ट मूंखे पैदा थियो पोइ यूनिवर्सिटी में आयुसि मूंखे अंग्रेज़ी बिल्कुलु न ईंदी हुई ॿारहाड़ी जो इंटर करे आयुसि मां हिकिड़ी पंहिंजी राज़ जी ॻाल्हि जो ॿुधायां पोइ मूंखे उस्तादनि चयो त तव्हांखे अंग्रेज़ी बि नथी अचे यूनिवर्सिटी में आयो हिते अंग्रेज़ी में पेपर कीअं मैनेज कंदो मां सर शौक़ु सभु कुझु कराईंदो आहे मूंखे शौक़ु आहे मां करे वेंदुसि तव्हां फिक्र पोइ असांजा प्रोफेसर्स हुया उहे अंग्रेज़ी में लेक्चर ॾींदा सोशियोलॉजी सब्जेक्ट्स हूंदो हो हिस्ट्री जो सब्जेक्ट्स हूंदो हो पॉलिटिक्स जो सब्जेक्ट्स हूंदो हो पोइ अंग्रेज़ी में असांखे लेक्चर ॾींदा असां चयूं यस सर सभु शागिर्द सिर्फ़ु मां जॾो न हुउसि पर ॿिया बि जॾहिं हूंदा ज़रूरु असां यस सर कयूं पोइ असांजे टीचर असांजो मुंहिंजो टीचर आहे जेको राइटर बि आहे सिंध जो वॾो नाले वारो साईं लाल बशी जिसकाणी साहिबु उन सोशियोलॉजी उन पढ़ाई उन चयो अचे कुझु कोन थो रुॻो यस सर हेठि था कयो पोइ सम्झी वियो असांखे सम्झी वियो पोइ मूंखे चई मदद तूं हेॾां अचु मां चयो यस सर मां वियुसि चई मदद हाणे मूंखे सची ॻाल्हि ॿुधाए तोखे कहिड़ा किताब वणनि था तूं छा पढ़णु चाहींदो मां चयो सर मां जेको आहे न मूंखे लव स्टोरीज़ जेके ॾाढियूं पसंदि आहिनि हीर रांझा ससी पंचो ॻोठनि में वॾनि खां इहे कहाणियूं ॿुधंदा हुआसीं बुज़ुर्ग असांखे ॿुधाईंदा चई इहे पसंदि आहिनि तोखे मां चयो हा सर मूंखे इहे आहिनि चई हीअ लाइब्रेरी में सेमिनार में किताब पिया अथई इहो खणी आहे अॼु हीअ तव्हांखे असां लव स्टोरी मां तोखे ॾियां थो इहो सुभाणे पढ़ी अची हिते ॿुधाइजांइ वरी मां घर खणी अञा शौक़ु सां छो मुंहिंजे इंट्रस्ट वारो माना हिकिड़ो टॉपिक मिलियो मूंखे लव स्टोरीज़ हे हो वरी घर खणी वञा वरी जेको आहे सो ॿिए ॾींहं ते अचां वरी बग़ैर कंहिं ॾिसण जे मां सॼी स्टोरी ॿुधायां वरी ॿिए ॾींहं ते सर चयो त इहो लिखी अचिजांइ पंहिंजी राइटिंग सां वरी ॿिए ॾींहं ते मां लिखी अचां वरी टे ॾींहं टी कहाणी ॾिए चौथी ॾींहुं चौथी ईअं सभु कहाणियूं पढ़नि पोइ अंग्रेज़ी जो सब्जेक्ट हुयो असांजो कंपलसरी उन में बि स्टोरीज़ हुयूं सैमसंग्स ऐं ओल्ड मैन एंड सी पोइ जॾहिं सिंधी वारियूं अची वियूं उर्दू वारियूं अची वियूं स्टोरी त अंग्रेज़ी वारियूं बि सवलियूं लॻियूं छो त हिन ज़हन क़बूल कयो न पढ़णु पहिरियां ॿारहाड़ी जो माण्हू ज़हन क़बूल न पियो करे त मां न पढ़ंदुसि माना सख़्तु पियो लॻे ॾुखी ॿोली आहे पोइ जॾहिं इंट्रस्ट पैदा थियो वैक्यूम ख़ाली थींदो वियो त पोइ अलहमदिल्ला पोइ ट्यूशन मूं 6 महीना शुरू वारा वरिता पहिरियों सेमेस्टर ठीकु ठाकु अंग्रेज़ी जी सुठो उस्ताद असांखे मिलियो उन अंग्रेज़ी पढ़े पोइ पेपर मूं ॾिना सुठे नमूने सां स्टोरीज़ खां माना उस्ताद जो ॾिसो छा फोकस आहे त आसानी खां हुन ॾुखे कम ते आंदो मूंखे ॿिया सब्जेक्ट ॾुखिया हुया पर हुन आसानी खां वठी आयो सीक्वेंस खां वठी आयो मूंखे ऐं वठी करे जेको आहे सो ॾुखियनि सब्जेक्ट्स मूंखे आंदो ऐं ॾुखियनि सब्जेक्ट्स खे मूं एॾो कवर कयो जंहिंजो नतीजो मूं शहर वारनि ॿारनि खे बि मात ॾिनी ऐं मूं पोज़ीशन कई चाहत आहे शौक़ु आहे त उहो शौक़ु सभु कुझु कराईंदो आहे हालांकि यूनिवर्सिटी लेवल में ट्यूशन वठणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं स्टूडेंट्स खे ॾाढो ऑकवर्ड बि लॻंदो आहे त नाउ वी हैव टू डू सेल्फ स्टडी असांखे सेल्फ स्टडी करणी आहे त ट्यूशन ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर सिखण जे लाइ तव्हांखे जेको बि रस्तो साम्हूं मिले थो त उन रस्ते खे पकड़जांइ सुठे अंदाज़ में सिखण जी कोशिशि कजे इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि आहे अच्छा सर हिंदुस्तान पाकिस्तान एंड सिंध ॿ एडिशन्स आहिनि उर्दू में बि आहे सिंधी में बि आहे जेकॾहिं तव्हां हिंदुस्तान पाकिस्तान एंड सिंध इन जो असांखे थोरो त बयानु कंदव त असां चाहींदासीं त असांखे बि हिकिड़ी सुठी इंफॉर्मेशन असां जे प्रोग्राम खां पोइ असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे जी
आहे थी बिल्कुलु। अॼु मूं अंग्रेज़ी में पहिरियां लिखियो किताबु पाकिस्तान अफेयर्स, जेको CSS PCS खे, छो त मूंखे बि शौक़ु वरी थियो त मां PCS ॾियां। हालांकि मूं बि PCS ॾिनी आहे, जेको लेक्चरर जो मूं इम्तिहान ॾिनो उहो बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां मूं पास कयो। त उते टोटली अंग्रेज़ी में लेक्चर्स थियनि पिया, जेके प्रेज़ेंटेशन्स या पेपर अंग्रेज़ी में अचे पियो, त मूं इहो प्लान कयो त छो न इनखे अंग्रेज़ी में पहिरियां किताबु, तक़रीबन 500 पेजिस जो किताबु आहे पाकिस्तान अफेयर्स। पोइ वरी जेको हीउ जंहिं किताब जो मां ज़िक्र कयो त मूं हिस्ट्री खे चङी तरह जांच पड़ताल कई न, माना हिस्ट्री जो हिकिड़ो ईअं सम्झो त दिलि वञी मूं पकड़ी हिस्ट्री जी। पोइ मूं सोचियो त हाणे इनखे आसान कीअं कजे ॿारनि लाइ। पोइ मूं छा कयो, इनखे 3 किताब जो नालो रखियो, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ऐं सिंध। मां चयो इनखे 3 पोर्शन में मां डिवाइड कयां। हिंदुस्तान जो पहिरियां पोर्शन थो रखां, त माना सॼी हिस्ट्री हिंदुस्तान जी जेका मुतहदा हिंदुस्तान जी हुई उनखे सेपरेट रखंदुसि, त ॿार खे सम्झण में, स्टूडेंट खे सम्झण में आसानी थींदी। उनखां पोइ सॼो जेको नेक्स्ट चैप्टर मूं वरी पाकिस्तान जो रखियो। पाकिस्तान ठहण खां वेंदे प्रेज़ेंट टाइम ताईं पॉलिटिकल डेवलपमेंट हुजे, कॉन्स्टिट्यूशनल डेवलपमेंट हुजे, नेचुरल रिसोर्सिस हुजनि, क्लाइमेट हुजे, इहे सभु असांजा मौज़ू आहिनि। इकोनॉमिक डेवलपमेंट प्लानिंग हुजे, इहे सभु इन जा माना पाकिस्तान में जो कुझु वहे वापरे पियो उहो मूं वरी नेक्स्ट पोर्शन में आंदो पाकिस्तान वारे हिसे में। वरी मूं इनखे वरी सिंध ते आंदो, छो त असांखे वरी पंहिंजो सिंध ते बि फोकस हूंदो आहे, त सिंध जी नौजवाननि खे ॼाण थो हुजे न। सिंध में असां रहूं था, सिंध में खाऊं था, असां सिंध खां जॾहिं ॿाहिरि वञूं था त असांखां माण्हू सिंध जा सुवाल कनि था। भई फर्ज़ कयो हिकिड़ो नंढिड़ो ई सुवाल अव्हांखे मां ॿुधायां, भई हैदराबाद में रहो था त हैदराबाद ते नालो कीअं पियो, हैदराबाद जूं इम्पोर्टेंस प्लेसिस कहिड़ियूं आहिनि, माना बेसिक। जॾहिं मां कमीशन में वियुसि त मूंखां पुछनि त किथां जा आहियो नौजवान, मां चयो सर मां मेहर जो आहियां। चवंदा मेहर जी हिस्ट्री ॿुधायो, मेहर ते नालो मेहर जो कीअं पियो। ॾिसो बेसिक शयूं आहिनि, छो त असां किथे बि दुनिया जहान में ईंदासीं असांजी शुरूआत थिए थी बेसिक खां। त पोइ मूं इनखे हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं सिंध खे सेपरेट पोर्शन में विरहाए ऐं उन्हनि खे मुख़्तसिर सुवालनि जवाबनि में, ईअं न त उहो छते कोरी वारी हिकिड़ी ड्रेग थींदी आहे उहा न, उनखे मुख़्तलिफ़ 3 लाइनुनि में, 4 लाइनुनि में, 5 लाइनुनि में, जंहिंजी ज़रूरत हुई 10 लाइनुनि जी, त उन हिसाब सां मूं उहो किताबु तरतीब ॾिनो, ताकी हीउ दौर घणे पाण जो न आहे दी। मुख़्तसिर कम जी ॻाल्हि रुगो खपे, नौजवाननि खे अवॉइड कंदा आहियूं। पोइ मूं इनखे कोशिश करे 3 पोर्शन खे मुख़्तसिर टू द पॉइंट उनखे ॾिनो आहे, ऐं प्लस में किताब जिथां जिथां मूं सोर्स कलेक्ट कयो उहो उन जो पोयां रेफरेंसिस बि ॾिना आहिनि। भई हीउ मूं सोर्स जेको हिंदुस्तान वारो मूं किथां अवेल कयो, पाकिस्तान वारा सोर्सिस मूं कहिड़े किताबनि मां अवेल कया, सिंध जी, छो त हिस्ट्री आहे मां पाण त उन टाइम मौजूदु न हुयसि न, असांखे रेफरेंस वठणा पवंदा। निशानदेही चयो वेंदो आहे न, त मां जीअं इंट्रो में चयो त हिस्ट्री में हमेशह असां जेको आहे न हर शइ असांखे ऑथेंटिक न मिलंदी आहे, ऑथेंटिक न मिलंदी आहे, सोर्स आहे। जी हा, तहक़ीक़ी कमु आहे, सोर्स आहे, किथे कचो हूंदो किथे पको हूंदो, पर अॼु मां तव्हांखे ॿुधायो जेको प्रॉपर सब्जेक्ट जो माण्हू हूंदो न उहो उनखे छंड छाण कंदो। मां पाकिस्तान स्टडी जो न हुजां, मां हुजां वकील, मां हुजां डॉक्टर, मां हुजां ज़ूलॉजी जो टीचर, मां हुजां केमिस्ट्री, उहो पाकिस्तान स्टडी जो कीअं किताब लिखी सघे थो, उनखे त पंहिंजे सब्जेक्ट में एक्सपर्टी आहे न। हिते अली में असां वटि इहो अथव पाकिस्तान में, पाकिस्तान स्टडी जा तव्हां किताब ॾिसंदव न तक़रीबन तव्हांखे राइटर मिलंदा जेके प्रॉपर सब्जेक्ट जा घटि आहिनि, थोरा माण्हू आहिनि जेके प्रॉपर सब्जेक्ट जा, ऐं जेके प्रॉपर सब्जेक्ट जा जिन जिन किताब लिखिया आहिनि माना तारीख़ ते न, उहे गोल्डन किताब रहिया आहिनि, उहे माना अथेंटिक किताब रहिया आहिनि। ऐं मां इहो चवंदो आहियां हिते पंहिंजे कोलीग्स खे त भई तव्हां कम से कम पंहिंजे सब्जेक्ट में त किताब लिखो न। कॉमर्स जा आहियो त तव्हां कॉमर्स में जन मास्टर कई आहे, एमफिल कई आहे, मूं ख़ुदि पॉलिटिकल साइंस में एमफिल कई आहे, तव्हां पंहिंजी एक्सपर्टी त ज़ाहिर कयो, उहा शो कीअं थींदी? सही पिया चओ, बिल्कुलु सही। तव्हां सब्जेक्ट ते नथा लिखी सघो, सब्जेक्ट ते तव्हां गिरफ़्त न आहे, तव्हां एक्सपर्ट कीअं आहियो? इन जे करे पोइ इहो मुंहिंजो कमु ॾिसी करे पोइ ब्यूरो ऑफ करिकुलम वारनि मूंखे जेको आहे सो इनवाइट कयो, सर अचो सोशल स्टडी असांजो पहिरें दर्जे खां वेंदे 8 दर्जे ताईं सोशल स्टडी किताबु आहे, उन में असांजी जेको आहे सो टीम जो हिसो थियो। उनखां पोइ 9th 10th फर्स्ट ईयर इंटर में जेका पाकिस्तान स्टडी आणी आई आहे उन में बि तव्हां असांजा पार्ट्स जो पोइ उन्हनि इनवाइट कयो ऐं कमु ॾिठो न थी,
कम ॾिठूं त हाणे सब्जेक्ट जो माण्हू आहे जेको उहो जेको ॻाल्हि कंदो सो ॿियो माण्हू छा कंदो। अच्छा त सर जॾहिं असां जॾहिं ब्यूरो ऑफ करिकुलम जी ॻाल्हि कयूं था ऐं तव्हां हुन जा बोर्ड जा मेंबर बि आहियो, तव्हांखे इनवाइट बि कयो वञे थो जॾहिं कोर्स जी सिलेक्शन थिए थी, त तव्हां जूं छा सजेशन्स हूंदियूं आहिनि, कहिड़ा मौज़ू रखंदा आहियो पाकिस्तानी स्टडीज़ जे हवाले सां? जी जी आउटलाइन अॼु असांखे मथां मिलंदियूं आहिनि त भई ही आउटलाइन आहिनि, इन खे हाणे तरतीब ॾियो तव्हां, इन्हनि खे सेटिंग कयो त कहिड़े हिसाब सां सीक्वेंस में इनखे आणींदो, कहिड़ो पार्ट किथे रखिणो आहे, कहिड़ो पार्ट किथे रखिणो आहे। हिस्ट्री त वसी आहे न, हाणे पहिरीं दर्जे वारनि खे छा पढ़ाइणो आहे उहो असां माना उहो फिलअप कंदा आहियूं, ॿिए खे छा पढ़ाइणो आहे, टें खे चोथें खे, उहा लेवल हीअं स्लोली खणी ईंदा आहियूं। सही सही। तव्हां पाकिस्तान स्टडी जा केतिरा मतिलबु उते मौजूदु हूंदा आहियो मेंबर्स? असां तक़रीबन टीम में के 8-10 माण्हू हूंदा आहिनि। अच्छा, सिर्फ़ु पाकिस्तान स्टडी? पाकिस्तान स्टडी, ओके। हा, जंहिंमें असांजो जेको चेयरमैन या गॾियल राय तव्हांजी जेका हूंदी? गॾियल राय हूंदी आहे। पोइ उहो बि पाकिस्तान स्टडी जो PhD होल्डर हूंदो आहे, सीनियर स्कॉलर हूंदो आहे, जंहिंजा काफ़ी कमु थियल हूंदो आहे। उहा टीम वेंदी आहे, 5-5 ॾींहं 10-10 ॾींहं असांजा वर्कशॉप थींदा आहिनि, हर मौज़ू ते डिस्कस कंदा आहियूं। त भई हाणे वरी इन में असां रिन्यू बि कयूं था न किताब। हाणे ॾिसो त अपग्रेडेशन जो सिलसिलो, भई साॻी तारीख़ पढ़ाई थी वञे, साॻियो सिलसिलो आहे, हीअं हीअं किराए ॾाढी आहे, पोइ उनखे वरी असां ॿीहर तरतीब ॾियूं था पिया वक़्तनि पर वक़्तनि। भई हाणे हिन साल असां ही मौज़ू जेके वेरी इंपॉर्टेंट हुया उहे शेयर कयासीं, पर हाणे असांखे ज़रूरत पई आहे लॉ जी बि, त कोर्टुनि जी बि, लॉ जी बि ॿारनि खे मालूमात हुजे। पोइ हिकिड़ो चैप्टर लॉ जो बि हुन में हाणे चयासीं कंपलसरी कयोसीं, भई लॉ जी ॼाण ॾाढो ज़रूरी आहे, त असांखे आर्टिकल्स जी किथे न किथे ख़बर हुजणु खपे। जीअं रिसेंटली अक़लियतुनि जो ॾींहुं असां मल्हायो आहे, त उन लॉ में छा चयो वञे थो, छा ॿुधायो वञे थो, या अक़लियतुनि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त असां माइनॉरिटी सीट्स जी बि ॻाल्हि कंदा आहियूं, जॉब्स जी बि ॻाल्हि कंदा आहियूं, 5% पाण ॾिसंदा आहियूं एडवर्टाइज़मेंट ईंदी आहे, त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बेसिकली लॉ जी बुनियाद ते हूंदो आहे। अच्छा सर, काल्ह बि नौजवाननि जो ॾींहुं हुयो, इंटरनेशनल यूथ डे थी गुज़रियो आहे, हुन ते बि असां प्रोग्राम कंडक्ट कयोसीं। सो अप टू डेट रहणु ॾाढो ज़रूरी आहे, उनजे लाइ इहो बि ज़रूरी आहे त असांजो जेको सिलेबस आहे उहो बि अपडेट हुजे, छो त पुराणी शइ असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हींअर AI जो दौरु आहे, तव्हां किताब खणी खोलियो ऐं तव्हां चओ त हिकु टेलीविज़न जो दौरु ईंदो, तव्हांजे घर में हिकिड़ी रंगीन TV हूंदी, उन में माण्हू बि ॾेखारिया वेंदा, उन में इको सिस्टम सॼी लाइफ बि ॾेखारी वेंदी, मतिलबु इहे सभु शयूं त ॾाढा पुराणा पोइ कॉन्सेप्ट थी वेंदा न। सो चवण जो जेको मक़सदु आहे त असांखे पंहिंजो जेको सिलेबस आहे उनखे अपडेट रखणु केतिरो ज़रूरी आहे? तमामु ज़रूरी आहे अॼु सिलेबस खे अपडेट रखणु, ऐं पहिरियां माज़ी में इन ते तमामु स्लो कमु हुयो। हिन वक़्तु हर सब्जेक्ट जो जेको आहे सो सिलेबस अपडेट थिए पियो, ज़ूलॉजी हुजे, केमिस्ट्री हुजे, फिज़िक्स हुजे, जेके लेटेस्ट एक्सपेरिमेंट आहिनि, लेटेस्ट जेके कमु थियनि था मेडिसन में, ॿियनि में, उहे थियणु घुरिजनि ऐं थियनि पिया। हींअर असांजो जेको तव्हांखे मां फ़ख़ुर सां चई सघां थो, कॉन्फिडेंस सां चई सघां थो, जेको पाकिस्तान सिंध गवर्नमेंट जो जेको सिलेबस आहे न, उहो पूरे पाकिस्तान जहिड़ो सिलेबस न आहे। भली मैच कनि, ही ऑन दी मीडिया जे साम्हूं मां ॻाल्हि थो कयां, मैच कनि, ऐं उन्हनि ख़ुदि मञियो आहे, ख़ुदि फीडल बोर्ड वारा सिंध ब्यूरो ऑफ करिकुलम वारनि खे लेटर लिखनि था त भई असांखे तव्हां रहनुमाई कयो हिन में सिलेबस ठाहिण। एक्सपर्टी तमामु घणी आहे सिंध में, सिर्फ़ु हिते जेको थोरो फुक़दान जेको नज़र अचे थो त लेट आहे थोरो कमु, टाइमली कमु थी वञे न, टाइमली चेक इन बैलेंस न आहे। असां ॾिसो न, हिकिड़ो किताब अचण में अगरि तव्हांखे 3 साल लॻी वञनि त टाइमली त शयूं न थियूं, 3 साल में ख़बर न केतिरियूं तब्दीलियूं अची थियूं वञनि, माना इहो थोरो फुक़दान आहे। अगरि उन ते चेक इन बैलेंस हुजे। ज़बरदस्त, ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे, बहितरीन, तमामु सुठो। वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, वक़्तु वियो आहे नाज़रीन। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मदद अली जतियाल साहब मौजूदु आहिनि, ऐं ब्यूरो ऑफ करिकुलम जी ॻाल्हि हले पई, कोर्स वर्क जी ॻाल्हि हले पई, सिलेबस जेको असांजे ॿारनि खे पढ़ायो वेंदो आहे पहिरीं क्लास खां वठी 7-8 क्लास ताईं, सो उहो अपडेट हुअणु खपे, ॾाढो ज़रूरी आहे अॼु जे दौर में। जॾहिं असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं असां रोबोटिक्स जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं असां मशीनरी वर्ल्ड जी ॻाल्हि कयूं था, त पोइ
उते असां जेको आहे न पुराणा कॉन्सेप्ट्स ॿारनि खे नथा पढ़ाए सघूं। पुराणा कॉन्सेप्ट्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा पुराणे दौर जी हिकु हिस्ट्री बणिजी वञे थी। उहा असांजे बुक्स में उहे तस्वीरूं मौजूदु हुजनि, उनजे बाबति लिखियलु हुजे, टेलीविज़न ऐं घर में जेको PTCL फ़ोन हूंदो पुराणो उहा तस्वीर छापियल हुजे, उन बाबति ॿुधायो वञे। उनजी जॻह ते रोबोटिक्स जे बाबति ॿुधायो वञे, उनजी जॻह ते AI जी बाबति ॿुधायो वञे, AI जी मुख़्तलिफ़ एप्स जे बाबति ॻाल्हि ॿोल कई वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार जेको आहे सो हिन दौर जे हिसाब सां अपडेट रहंदो ऐं डेफिनेटली ॾाढो ज़रूरी आहे। जॾहिं बि असां प्राइवेट सेक्टर जी ॻाल्हि कंदा आहियूं। अच्छा, पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं था, पोइ प्रोग्राम खे अॻियां वधायूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम वदी, क्या हाल है? खैर है? जी, मैं आपको वेलकम कहती हूँ। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। प्रोफेसर मदद अली साहब को बहुत सलाम हो। तायरा, आपने भी इंट्रो बहुत अच्छा दिया और मैं समझता हूँ कि जो लिखने करने वाले लोग हैं ना, जो तारीख को गवाह पेश करते हैं और लिखते हैं, वो हमारे मुल्क के इंटेलेक्चुअल्स होते हैं और इनका होना बहुत जरूरी है। चाहे आप जितनी भी तरक्की कर लें, लेकिन जब तक आपको अपनी असलाफ का, अपनी तारीख का नहीं पता होगा, आप कभी भी आप अपने आप को सही पोजीशन आपकी पता नहीं चलेगी। तो हम लोग के लिए जरूरी है कि हम किताब का जरूर मायना करें, क्योंकि मेरी नजर में प्रोफेसर बात यह है कि जितना भी आप नेट पे पढ़ लें, कुछ भी पढ़ लें, जो आपकी कंसंट्रेशन किताब में होती है ना, वो बिल्कुल डिफरेंट होती है। और किताब जो पढ़ने वाला होता है, किताब लिखने वाला, उसकी नॉलेज थोड़ी डिफरेंट होती है। जब आप उसकी गुफ्तगू करते हैं तो उसकी गुफ्तगू में वो चीज झलकती जरूर है। अच्छा, प्रोफेसर साहब से मेरे दो सवाल हैं। एक तो सवाल ये प्रोफेसर बात ये है कि हम तारीख के हवाले से बात करते हैं, आपने इस खत्ते की अहमियत का बताया भी और जाहिर है आपने लिखी भी है किताब, लेकिन अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ जो है ना, अब जो हमारे जो तारीख में जिन्होंने किरदार अदा किए हैं, बहुत सारे हमारे हीरोज, वो हम उनको भूलते चले जा रहे हैं। हमारे बच्चों को उनके बारे में बिल्कुल नॉलेज नहीं है। वो टिकटॉक और दूसरी चीजों पे लग जाते हैं। और यकीनन ठीक है, आप साइंस टेक्नोलॉजी की में तरक्की करें, सब कुछ करें, लेकिन जाहिर है आपको अपने पता होना चाहिए कि आपके असलाफ के क्या कारनामे, क्या किस तरह आपने किस जिद्दोजहद की बुनियाद पर आपने जो आज आराम से बैठे बहस कर रहे हैं, तो कितनी जिद्दोजहद के बाद ये हासिल किया गया। तो ये हीरोज जो हमारे ना बच्चे, वो आजकल जो उस पर चले गए, कोई स्पाइडरमैन के पीछे लग गया, कोई किसी के पीछे लग गया, असल हीरोज के हमारे यहाँ वो इतनी हाईलाइट नहीं किया था। एक सवाल ये हो गया। दूसरा सर प्रोफेसर मेरा ये है कि हमारा मुल्क है, हमारी खत्ते की अहमियत बेइंतहा ज्यादा है, ठीक है, लेकिन हम लोग जो ना, हमारे यहाँ इतनी एक नेगेटिव, हमेशा बात नेगेटिविटी फैला दी जाती है कि हम अपनी जो हमारी लैंड है, हमारी सिंध हो चाहे बलूचिस्तान, कोई भी उसकी स्ट्रेटेजिक पोजीशन बहुत दुनिया में इंपॉर्टेंट है, लोगों को इसकी जरूरत है। इसकी अहमियत को उजागर करना कितना जरूरी है, ये मेरा सवाल है। थैंक यू तायरा। बिल्कुल थैंक यू, सवाल बहुत अच्छा है और मुझे अच्छी लगी आपकी ये बात। और अक्सर मुझे अच्छा लगता है कि आप प्रोग्राम में जब शामिल होते हैं तो रिलेटेड टू द टॉपिक आप डिस्कस करते हैं और बड़े गौर फिक्र से आप प्रोग्राम भी देखते हैं। बहुत अच्छा मुझे लगा, थैंक यू सो मच। आप ऐसे ही शामिल हुआ करें प्रोग्राम में और रिलेटेड टॉपिक आप जो है वो बात भी किया करें। सो यह जो सवाल भी ॾाढो सुठो आहे। असां वाकई में जेसीं ताईं पंहिंजी हिस्ट्री खां वाक़िफ़ न हूंदासीं ऐं उहा ई मूं ॻाल्हि कई न, त काफ़ी सारी शयूं असां वटि इन तरह बि साम्हूं ईंदियूं आहिनि जेके वेल फर्निश्ड न हूंदियूं आहिनि, पॉलिश्ड न हूंदियूं आहिनि। जॾहिं असां सही माना में पढ़णु शुरू कंदा आहियूं त पोइ असांखे हक़ीक़तूं बि सही सम्झ में अचणु लॻंदियूं आहिनि। अच्छा, पहिरियों त इन ई ॻाल्हि खे मां कंटिन्यू करणु चाहींदमि त असां जॾहिं ॿार जी ॻाल्हि करियूं था, उहो ॿार जेको हिकु प्राइवेट स्कूल में पढ़े थो, उन जी जॻह ते उहो ॿार जेको गवर्नमेंट स्कूल में पढ़े थो, उन्हनि ॿिन्हिनि ॿारनि में ॾाढो हिकिड़ो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे। हू ॿारु ॾाढो एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॿारु असांखे लॻी रहियो हूंदो आहे जेको प्राइवेट सेक्टर में पढ़े थो। उनजी भेट में जॾहिं असां गवर्नमेंट स्कूल जे ॿार खे ॾिसंदा आहियूं त उहो असांखे ॾाढो सबाजड़ो, निमाणो ऐं सम हाउ असांखे उहो ॿारु जेको आहे न उन ॿार जे मुक़ाबले में लॻंदो आहे त उन ॿार खे शायदि एतिरी नॉलेज उनखे नथी मिले या उनखे ते एतिरो फोकस्ड न हूंदा आहिनि। उन्हनि जे पोयां छा रीज़न आहे? सर, मां जेकॾहिं ग़लति आहे त प्लीज़ मूंखे करेक्ट बि कयो। ज़बरदस्त तव्हां सवाल कयो आहे। हाणे अदीब मां तव्हांखे नंढड़ो मिसाल ॾियां त जॾहिं माण्हू घर में हूंदो आहे त सो सिंपल हूंदो आहे, ईज़ी फील कंदो आहे एक्टिविटीज़ ॿियो टियों। घर खां जॾहिं असां आउटिंग ते ई निकिरंदा आहियूं, कंहिं ॾिठो वरिती वियासीं, कंहिंजे माइटनि ॾे वियासीं, ड्रेस बि सुठी हूंदी, शूज़ बि सुठो हूंदो। हाणे गवर्नमेंट जा इदारा माण्हुनि खे ईअं फील कनि था, फील कराइनि था त भई हाणे सिंपल वियो, बूट पॉलिश कई न कई त बि माना घर वारो माहौल, घर जी जुती पायो तॾहिं बि कमु हली वेंदो। भला घटि वधि पढ़ियूं, 5 क्लास वरितई, 2 क्लास वरितई, वरी
न वरितई त बि ख़ैर ॼण असांजो पंहिंजो कसूर आहे। जॾहिं असां प्राइवेट स्कूल जो चेक इन बैलेंस बि रखूं था, डेली उन जी डायरी बि ॾिसूं था, डेली उनजो कमु बि ॾिसूं था, ॿार खे वठी वञी उते स्कूल में छॾियूं था, वरी वापसी में वठी बि अचूं था, कहिड़ो चेक इन बैलेंस आहे? त फ़र्क़ु त थींदो न जी। चेक इन बैलेंस जेसिताईं न आहे त फ़र्क़ु त थींदो न। वॾो फ़र्क़ु इहो ई अथव, असां पाण ई इन जा माना कसूरवार आहियूं। थोरो सिलेबस ते बि सर ॻाल्हाइजो। जॾहिं असां अंग्रेज़ी ॿोली जी ॻाल्हि कयूं था त हूअं बि असांखे जेको आहे सो 17 गोल्स में जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि अचे थी, क्वालिटी ऑफ एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त उन में बि वाज़े बयानु थियल आहे त तव्हां ॿार खे जेको आहे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ायो, मादरी ॿोलीअ में। शुरूआती जेका हुनजी प्राइमरी एजुकेशन आहे त ॿार जेको आहे क्रिएटिव बि हूंदो, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स खे सम्झी सघण जी उहा सघ बि उनमें पैदा थींदी। पर उनजी निस्बत में जॾहिं असां वरी प्राइवेट सेक्टर खे ॾिसंदा आहियूं त ॿार जेको आहे रटू तोतो बणिजी वेंदो आहे। सो इन ॿिन्हिनि जो जेको आहे न थोरो डिफरेंस प्लीज़ कोर्स वर्क जी ॻाल्हि एड कजो। तमामु बहितरीनु ॻाल्हि अवां कई आहे। हाणे मसइलो ईअं आहे जो असां ते जेको प्रेशर आहे सो ॿाहिरिनि मुल्कनि जो तमामु घणो आहे। प्रेशर जो मक़सदु कीअं आहे त असां चऊं था त असांजे ॿार खे हर कुझु सभु कुझु अचे, ऐं उहो जॾहिं असां प्राइमरी खां स्टार्ट कंदासीं तॾहिं इंटर ताईं कवर कंदो। असां ज़ीरो खां स्टार्ट कयूं था, हर सब्जेक्ट खणूं था। हालांकि दुनिया जो कॉन्सेप्ट कुझु ॿियो आहे। उते 7 क्लास ताईं कैनेडा ॿिया जेके मुल्क आहिनि उते इहो कॉन्सेप्ट आहे त 7 क्लास ताईं तव्हां प्रॉपर मुल्क जी ॼाण ॾींदव पंहिंजी ॿोली में। ॿार खे सम्झण जी, उथण वेहण, कैरेक्टर, हुनजो कल्चर, खाइण पीअण, पेरेंट्स सां कीअं मिलिजे, टीचर सां कीअं, माना टोटली 7 क्लास जी तरबियत आहे। जॾहिं उहो ॿार 8 क्लास ते उन्हनि जो अचे थो त पोइ ॾिसनि था त हीउ काॾे वञणु चाहे थो, हिन जो माइंड सेट छा आहे। इंजीनियर थियणु चाहे थो, डॉक्टर थियणु चाहे थो, IT ॾे वञणु चाहे थो, पोइ उनखे वरी उते टीचर्स खे अख़्तियारात आहिनि। सिलेबस बि उते टीचर ठाहींदा अथव। ॿार जो जेको नेशन जो जेको डेवलपमेंट जो जेको मेन पॉइंट आहे न उहो इहो आहे त ख़ुदि टीचर सिलेबस ठाहींदा आहिनि। हाणे हीउ ॿारु हेॾे वेंदो, पोइ उते पेरेंट्स सिफारिश न कंदा, न बाबा मुंहिंजो नंढड़ो जेको आहे डॉक्टर ई थींदो, ॿियो कुझु न थींदो। उते इहो न आहे, कॉन्सेप्ट न आहे, कॉन्सेप्ट ई न आहे। जे सर जेको तव्हांखे सम्झ में अचे, ॿारु अगरि जाॾे वञणु चाहे थो तव्हां हुनखे ओॾां मोकिलियो। हाणे हिते असां वटि हल में इहो आहे त असां पंहिंजा जेके ख्वाब बि पूरा वेठा करण जे चकर में आहियूं न। असांजा ख्वाब ज़रूरतूं पूरियूं करण जे चकर में, ज़रूरतूं पूरियूं करण, ख्वाब पूरा करण जे। हाणे मां ख़ुदि प्रोफेसर आहियां, मूं नंढड़ी ते ज़रूरत बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे। जी जी, मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मुंहिंजी नंढड़ी टेस्ट बि ॾिनी, सुठियूं मार्कूं बि खयईं, सुठा ग्रेड बि अथसि अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी कॉन्फिडेंस, पर डॉक्टर न थी सघी। मुंहिंजो ज़ोर बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे। मां पढ़ियो लिखियो माण्हू बि ईअं ज़ोर ॾेई वियां त आम जेको माण्हू कॉमन माण्हू आहे उहो त अञा मूंखां बि वधीक ज़ोर ॾींदो न। पोइ जानी माली जेको हर सभु कुझु हिकिड़े ॿार ते ख़र्च कयो, भली ॿिया ॿार पिया रुलनि, उन्हनि जी माना बैलेंस नथो अचे प्रॉपर। हिकिड़े ख्वाब जे पूरे करण जे लाइ सॼो घर डिस्टर्ब थी थो वञे। पोइ जी हा, ऐं जॾहिं असां सिलेबस जी ॻाल्हि कंदा आहियूं न, इंग्लिश में पढ़ाइण ते एतिराज़ न आहे, पर चवण जो मक़सदु त गॾोगॾु पंहिंजी मादरी ॿोली ते बि फोकस्ड हुजणु खपे। either that can be उर्दू, इंग्लिश, जेका बि तव्हांजी मादरी ॿोली आहे, ॿार खे उन ॿोलीअ में ज़रूरु पढ़ाइणु घुरिजे त ॿार उन सां क्रिएटिव थींदो। उनखे ख़बर पवंदी त जेकॾहिं साइंस मां पढ़ी रहियो आहे त हक़ीक़त में उहो आहे छा, उनजो जेको कंसेप्ट मूंखे मिली रहियो आहे उहो चई छा रहियो आहे, मूंखे छा सम्झाए रहियो आहे। सो इन ई तरह ॿोलीअ जी जेका सिलेक्शन आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे। तव्हां उन स्कूल में ॿार खे एडमिट करायो जिते पंहिंजी ॿोलीअ में पढ़ायो वञे। अंग्रेज़ी ॾाढी ज़रूरी आहे, वक़्त जी घुरिज आहे, त जॾहिं इंग्लिश पढ़ाई वेंदी आहे त उनखे बि सम्झायो वञे त बेसिकली आहे छा। सो ॿार सुठे तरीक़े सां पढ़नि बि पिया। पेरेंट्स जो जिथे सुठो ध्यानु आहे त उहे ॿार पाण ॾिसंदा बि आहियूं त ॾाढे सुठे तरीक़े सां जेको आहे सो बाद में पंहिंजे समाज में बि उहे सुठियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा आहिनि। अकेडमिकली बि उन तरह उन्हनि जो हिकिड़ो सुठो बैकग्राउंड रहे थो। लाइव कॉलर आहिनि प्रोग्राम में, उन्हनि खे शामिल करियां पई। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी, तव्हांखे भलीकार चऊं था मिर्ज़त साहब, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? अबा ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो छा करे रहिया आहियो? सुबुह जो छा मसरूफ़ियतूं हूंदियूं आहिनि तव्हां जूं? बाबा सुबुह जो कमकार आहे, पढ़ाई नौकिरी आहे, उहा करणी पवंदी आहे न, मज़ूरी करणी आहे न।
माशाल्लाह माशाल्लाह इबादतूं पूरियूं कंदा आहियो फजर जो वक़्तु उथो था इबादतूं हलन पियूं मदीने वेंदा आहियूं त सदाईं इबादत आहे हिते मस्जिद आहे अल्हम्दुलिल्लाह दुआऊं मस्जिद निमाज़ूं सभु शइ आहे माशाल्लाह माशाल्लाह पोइ माना पंज ई वक़्त निमाज़ पढ़ंदा हूंदव न ऐं तॾहिं पोइ त मुस्लमानी कहिड़ी रहंदी आहे न पढ़ंदो माण्हू त ज़बरदस्त ज़बरदस्त ॿियो ॿुधायो सभु कमकार सही हलनि पिया सही सही अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह अच्छा भला पंहिंजे वतन पंहिंजे मुल्क कॾहिं अचणु थींदो आहे इंशाल्लाह अचणो पवंदो हाणे 2 महीननि खां पोइ ईंदुसि इंशाल्लाह वाह वाह ज़बरदस्त तव्हांजी फैमिली छा हिते थी रहे हा हा लाड़काणे जो हमासरी सभु लाड़काणे में था रहनि हा हा तव्हांजो वञणु कीअं थियो मां एगामे ते अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त जेका वीज़ा चइबी आहे न फ्री जी उन ते मां ॾाढो सुठो तव्हां माशाल्लाह इबादतूं कयो था भले पार में मौजूद आहियो मां त हमेशह चवंदी आहियां पंहिंजी दुआनि में असांखे यादि कंदा कयो महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थियो सदाईं ख़ुशि हुजो मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो पर तव्हां पूरो न करे सघियो उहो अर्ज़ु न तव्हांजो अर्ज़ु हिते मेरा टीवी ते हूअं ई क़बूल थियल आहे ऐं माशाल्लाह समीना जूं नातूं त हूअं ई हलंदियूं रहंदियूं आहिनि समीना साहिबा ॾाढी ख़ूबसूरत नात खां आहे पोइ इनशाअल्लाह रबिउल अव्वल में ज़रूरु घुराईंदासीं रबिउल अव्वल ॾाढो ख़ूबसूरत महीनो आहे हुनखे दावत ॾींदासीं ऐं इनशाअल्लाह तव्हांखे ख़ूबसूरत नातिया कलाम ज़रूरु ॿुधाईंदी सो जी सर तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था असां जॾहिं पाकिस्तान स्टडीज़ जी ॻाल्हि कयूं था ऐं तव्हांजो बुक बि साम्हूं बुक्स त काफ़ी सारा मां मेंशन करे रखिया आहिनि पंहिंजी लिस्ट में हिंदुस्तान पाकिस्तान एंड सिंध सर थोरो जेकॾहिं असांखे हिन जी तत्व ॿुधाईंदव हिंदुस्तान पाकिस्तान ऐं सिंध त छा हिन किताब में छा मेंशन आहे जी जी बिल्कुलु ज़बरदस्त अॼु हाणे हिंदुस्तान जी हिस्ट्री एंड देन पाकिस्तान जी जॾहिं गॾियल पाकिस्तान हुयो न ओके माना ही बरे सगीर नंढो खंड जंहिंखे असां अंग्रेज़ी में सब कंट्री चऊं था त मुतहदा हिंदुस्तान जेको हुयो उन जी तारीख़ आहे त भई मुतहदा हिंदुस्तान में पहिरियां कंहिंजूं हुकूमतूं हुयूं उन खां पोइ हिते मुस्लमान कीअं आया उन खां पोइ मुस्लमाननि कीअं हुकमरानी कई वरी उन खां पोइ यूरोपियन क़ौमूं डच आहे फ्रेंचिस क़ौम आहे बर्तानिया जी क़ौम आहे उहे वरी कीअं आया छा उन जा रीज़न्स हुया पोइ कीअं हुकूमत पंहिंजी कंट्रोल में करे आहे उहे सभु इवेंट्स उन में 1 बाय 1 700 खां स्टार्ट कया आहिनि अञा बि बिफोर 700 खां बिफोर हिंदुस्तान जी जेका हिते राजा महाराजा 565 रियासतूं हुयूं हिते हिन इलाइक़े में त उते राजा महाराजा हुकूमत कंदा हुआ सिंध में जीअं राजा डाहर जी हुकूमत हुई ईअं माना रियासतूं हुयूं हिते जेको फाल थियो जेको नुक़सानु थियो न इन रियासतुनि ॿिनि माण्हुनि जो अचण जो हिते जेको सबबु थियो इन्हनि रियासतुनि जो पाण में इलाक़ न हो मुतहद न हुया हिक ॿिए सां ताउन न हुयो अगरि इहे 565 हुयूं त नाल मुस्लमाननि जूं रियासतूं मुतहद हुजनि हा त ॿाहिरि माण्हू कंहिंखे ज़रूरत न हुई हिते पेर रखनि सही पर हिते जेको तबक़ाती निज़ाम हुयो न जेका तारीख़ पुछो था तबक़ाती कास्ट सिस्टम जेको ब्राह्मण कश्तरी वैश्य शूद्र उन हिनखे वॾो माना जेको मुंहिंजो एनालाइज़ आहे त उन में डिवाइड थियल पार्ट्स में डिवाइड करे छॾियऊं जेको ब्राह्मण वरी सुपीरियर्स ज़ाहिर आहे इल्म कुल ऐं शोर उन्हनि जीअं असां वटि सैयद खानदान सुपीरियर हुया वरी कश्तरी वरी कारोबारी माण्हू या डिफेंस उन्हनि जे कंट्रोल हुयो उहे वरी नेक्स्ट स्टेप में पढ़ियल हुया उन खां पोइ वेश ऐं शोधर उन्हनि जो तमामु घणो वॾो तइदादु हो वेश ऐं शोधर जो मथियुनि माण्हुनि जो तमामु थोरो हुयो पर हुकमरानी उन्हनि वटि हुई सो जॾहिं इहो सिलसिलो मुतहद न थी सघियो न इहे रियासतनि जो उहो ॿियनि खे माना अपॉर्चुनिटी मिली पहिरियां अची सिंध ते जेको काह करे राजा डार खे शिकस्त ॾिनो हितां जे माण्हुनि ॿियनि रियासतनि मुदाख़लत ई न कई सही पर राजा महाराजा उहे अचनि हा न हिते भई असांजी माना जीअं हींअर असांजे मुल्क ते 4 सूबा आहिनि को बि मुल्क जीअं हिंदुस्तान अटैक कयो त ॾिसो असां 4 सूबा हिकु थी वियासीं अवाम हिकु थी वई ऐं जेको असां मुक़ाबिलो करे हिंदुस्तान खे शिकस्त ॾिनी ज़बरदस्त जवाब ॾिनो ईअं ई थिए थो न त माना इहे रीज़न्स सभु मुतहदा हिंदुस्तान जा माना बहितरी जा बि त हिते छा हुयो टुटी वयूं ही ज़रखेज़ इलाइक़ो हुयो सोन बि हिते जेको हीरो कोहिनूर जो हीरो पूरी दुनिया में न आहे उहो अच्छा मां चाहींदसि त थोरो तव्हां जेको आहे सो हिस्ट्री जहिड़े तरीक़े सां असांखे ॿुधाए रही हूंदी आहे त जेके बि क़ौमूं हिंदुस्तान में आहियूं उते मर्ज थींदियूं आहियूं
उन्हनि जी कल्चर, हाँ। उन्हनि जी लैंग्वेज, उन्हनि जी रहणी सहणी हर शइ में उहे जेको आहे न मर्ज थींदियूं वयूं। पर मुस्लिम जेको आहे सो पंहिंजे मज़हब जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो उन्हनि जो असांजो हिकिड़ो अलॻि मज़हब आहे, त उहे मर्ज न थी सघिया, उन्हनि जी रस्मात खे उहे एक्सेप्ट न करे सघिया, उन्हनि जी रहणी करणी खे एक्सेप्ट न करे सघिया, त हिकिड़ो अलॻि नज़रियो जेको आहे सो उन जनम वठणु शुरू कयो। सो अच्छा, वक़्तु थी वियो आहे व्यूअर्स, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिस्ट्री इज़ वेरी इंट्रस्टिंग। जॾहिं बि तव्हां हिस्ट्री जा बुक्स पढ़ंदा आहियो, जॾहिं बि तव्हां डिफरेंट आर्टिकल्स पढ़ंदा आहियो, कॉलम्स पढ़ंदा आहियो, त हिस्ट्री ॾाढी दिलचस्प पिणु आहे। सो जेको पढ़ंदो आहे त हुनखे ॾाढी दिलचस्प लॻंदी आहे। वक़्तु थी वियो आहे साही जो, ऐं उनखां पोइ असांखे ॿिया महिमान बि जॉइन कंदा। सो तव्हां का न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मां पहिरीं बि चई चुकसि त कुझु ॿिया महिमान असांखे हिन ब्रेक खां पोइ जॉइन करण वारा आहिनि। सो पहिरीं मां थोरो वॉलीबॉल ते, शूटिंग बॉल ते ॻाल्हाइणु चाहींदमि। हूअं जॾहिं बि असां जेको आहे न कंहिं बि क्रिकेट प्लेयर खे ॾिसंदा आहियूं त असां उनखे हीरो कंसिडर कंदा आहियूं, ऐं असांखे जेको आहे न हिकिड़ो क्रेज़ थी वेंदो आहे, आम आवाम में ॾाढो घणो क्रेज़ हूंदो आहे, त असां जेको आहे उन्हनि सां सेल्फी बि क्लिक हुजे असांजी, असां पंहिंजे सोशल अकाउंट ते पोस्ट करियूं ऐं असां जेको आहे उन्हनि सां मिलूं। उनजे पोयां हिकिड़ो रीज़न आहे त असांजो हिकिड़ो क्रेज़ रहियो आहे क्रिकेट जेको आहे सो रोडनि रस्तनि ते गलियुनि ते पाण हमेशह खेॾंदे ॾिठी आहे, नंढे हूंदे खां खेॾंदे ॾिठी आहे, चाह ॾिठो आहे बैट सां बि, बॉल सां बि, उहा मुहबत ॾिठी आहे, त नंढे हूंदे खां न इहे सभु शयूं फीड थियल आहिनि। वॉलीबॉल, शूटिंग बॉल शायदि असां खां थोरो असांजी डिस्टेंस ते रखियूं आहियूं, उन सां परे परे रखियूं वयूं आहिनि। उन ई तरह असां स्क्रीन ते बि जेको आहे न उन तरह जेको आहे सो असां क्रेज़ सां उहे सभु शयूं ऑब्ज़र्व न कंदा आहियूं, ॾिसंदा न आहियूं, ऐं असां वटि उहा चाह, उहा मुहबत उन तरह न हूंदी आहे। हालांकि शूटिंग बॉल ऐं वॉलीबॉल ॾाढी बहितरीनु गेम आहे, दुनिया में उनखे जेको आहे सो उन ई क्रेज़ सां ॾिठो वेंदो आहे, उन ई मुहबत ऐं उन चाह सां ॾिठो वेंदो आहे। पर असां वटि थोरो जेको आहे सो स्क्रीन थोरी चेंज आहे। सो अॼु असां वटि जेको आहे सो बेसिकली 2 हीरोज़ मौजूदु आहिनि जिन खे प्रोग्राम में इंट्रोड्यूस बि कराईंदमि, ऐं वॉलीबॉल ऐं शूटिंग बॉल जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असांजी सिंध जो 2 फ़ख़्र आहिनि, सिंध धरती जा पुट आहिनि, जेके डिफरेंट कंट्रीज़ में वञनि था। जेकॾहिं नेपाल जी ॻाल्हि करियां थी त उते वञनि था, खेॾनि था, ऐं हैदराबाद उन्हनि जी सरज़मीन आहे, हैदराबाद उन्हनि जो जनमु आहे, दरिया सां उन्हनि जी जेको आहे न मुहबत आहे, दरिया जी कंधी जा उहे 2 नौजवान आहिनि जेके दुनिया में जेको आहे सो जिते तमामु घणो कॉम्पिटिशन आहे उते वञनि था, उते जेको आहे सो पंहिंजो नालो बि रोशन कनि था। बेसिकली सिंध धरती जो, पाकिस्तान जो नालो रोशन करे रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे हैदराबाद जो नालो रोशन करे रहिया आहिनि। असां नौजवाननि जे लाइ स्पेशली जेके गेमिंग जी तरफ़ अॻियां वधनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन आहिनि। असां सभिनीनि जे लाइ जेको आहे सो इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त पाण जनाब असांजे 2 मौज़ज़ महिमान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो असांजी मुंहिंजे ख़्याल सां असांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हिननि नौजवाननि खे असांखे जेको आहे सो सपोर्ट करणु घुरिजे। हालांकि हिननि जी तमामु घणी पंहिंजी महिनत हूंदी आहे, हिननि जो पंहिंजो नालो ठहियलु हूंदो आहे, असांखे उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे न रिकग्नाइज़ करण जी ज़रूरत हूंदी आहे। सो यस, आउं ॻाल्हि करे रही आहियां महबूब सोलंकी साहिब जिन जी तव्हांखे दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। हैव अ गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह ज़बरदस्त। अली थेबो साहिब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं वॉलीबॉल शूटिंग बॉल जा वाइस कैप्टन आहिनि। तव्हांखे बि दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, गुड मॉर्निंग टू यू। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक। माशाल्लाह ज़बरदस्त। हमेशह जेको आहे सो स्क्रीन ते वेही करे वॉलीबॉल ऐं शूटिंग बॉल जे बाबति ॻाल्हायो आहे, ऐं तव्हां माशाल्लाह सां अॼु प्लेयर्स बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहियो। सो महबूब, पहिरीं तव्हां खां पुछणु चाहींदमि त कीअं स्टार्ट वरितो ऐं हिन तरफ़ कीअं वञणु थियो, छो त काफ़ी सारियूं फील्ड्स आहिनि, ऐं मां जीअं चयो न त क्रेज़ हूंदो आहे न असांखे त असां जेको आहे सो क्रिकेट जी तरफ़ अॻियां वञूं। सो यस, बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त इंतहाई शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जो जिन असांखे इनवाइट कयो आहे। वॉलीबॉल जो मूंखे शौक़ु ईअं थियो त मुंहिंजो जेको वालिद साहिबु हो उहो बि हिकिड़ो नेशनल खिलाड़ी हो, जंहिंमें उन्हनि खे रांदि खेॾंदड़ पुलिस डिपार्टमेंट में जॉब मिली। उन्हनि खे ॾिसी करे पोइ असांखे बि शौक़ु थियो इन सिलसिले में। पोइ क्रिकेट में तव्हांखे ख़बर आहे त अलाए छो आउं ईअं कोन चवंदुसि त सिंध जा जेके खिलाड़ी आहिनि उन्हनि खे चांस घटि हूंदी आहे, बकोल पंजाब जा खिलाड़ियुनि खे चांस वधीक हूंदो आहे। पोइ हीअ असांजी ख़ानदानी गेम हुई,
मुंहिंजो वालिद साहब बि खेॾियो, चाचो बि खेॾियो, सभु खेॾंदा। पोइ इन करे आउं शूटिंग बाल जे तरफ़ां आयुसि, उन पासे आयुसि, खेॾियासीं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक इज़त ॾिनी, पाकिस्तान जी वञी नुमाइंदगी कईसीं इंटरनेशनल फोरम ते। हींअर असीं वियासीं एशियन चैंपियनशिप खेॾणु नेपाल जे अंदरि, जंहिंमें सेकंड पोजीशन आई पाकिस्तान जी, जंहिंजो आउं कैप्टन हुउसि पाकिस्तान टीम जो, ऐं बेस्ट प्लेयर ऑफ द एशिया थियुसि जी। ऐं सिंध में त हूअं ई अल्हम्दुलिल्लाह असीं जाम इवेंट खटिया आहिनि, ऐं नेशनल इवेंट मूं तक़रीबन 20 टूर्नामेंट मूं खटिया आहिनि, पंजाब में, बलोचिस्तान में, ऐं सिंध त पंहिंजो घरु आहे। ऐं हैदराबाद में असांजो हिकिड़ो ऑल पाकिस्तान तमामु वॾो इवेंट थींदो आहे हुसैनाबाद में, उहो बि अल्हम्दुलिल्लाह मूं 2 साल त कंटिन्यू खटियो आहे। 3 साल हींअर असीं फाइनल में हारायोसीं, पर वॉलीबॉल जो शौक़ु तॾहिं खां मूंखे। विन विन वारी जेका क्वालिटी आहे, या असां जेको आहे सो हाराइण उतां ई सिखंदा आहियूं जॾहिं असां जेको आहे न गेम जे मैदान सां जुड़ियल हूंदा आहियूं। जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त ठीकु आहे ज़िंदगी जो हिसो आहे खटणु हाराइण, ऐं पोइ उन्हनि पर्सनैलिटीज़ में असां जेको आहे न ॾिसंदा आहियूं त ठहराव बि हूंदो आहे, उन्हनि में दरगुज़र करण जी उहा क्वालिटी बि मौजूदु हूंदो आहे। जॾहिं त अॼुकल्ह जे नौजवान में इहे सभु जेका न क्वालिटीज़ ॾाढियूं रेयर आहिनि, घटि ॾिसण जे लाइ मिलंदियूं आहिनि। ऐं उनजे पोइ रीज़न इहो आहे त असां जेको आहे सो रांदियुनि जे मैदाननि खां ॾाढो परे आहियूं, तॾहिं ई असां वटि जेको आहे सो इस्पतालूं बि तमामु घणियूं आहिनि, छाकाणि जो असां वटि रांदियुनि जा जेके मैदान आहिनि उहे वीरान आहिनि। अली, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं, अव्हां खां बि थोरो बैकग्राउंड पुछंदासीं त हिन तरफ़ कीअं अॻियां अचणु थियो। जी, जीअं महबूब भाई ॻाल्हि कई त वालिद साहब खां इंस्पायर थियासीं, ऐं बि सेम इन तरीक़े सां वालिद साहब खां इंस्पायर थियसि। पाकिस्तान जो बहितरीनु खिलाड़ी हो, नेशनल लेवल ते खेॾियो, काफ़ी टूर्नामेंटूं बि खटियईं। असां बचपन खां जीअं उनजी रांदि ॾिसी त असांजी बि दिलचस्पी वधी गेम जे हिसाब सां, ऐं ॿियुनि रांदियुनि जो रुझान बि घटि हो। असांजी ॻोठ में माशाल्लाह जेका आहे इन जूं तक़रीबन 4 खां 5 नेटूं लॻनि थियूं न वॉलीबॉल जूं, त एतिरी लेवल ते उते गेम आहे। त असां जी ॾिठोसीं त असांखे बि तमामु घणी ख़ुशी थींदी हुई त हीअ रांदि खेॾनि था, ॿाहिरि वञनि था। सिंध लेवल ते त तमामु घणी इन्हनि खे सुठी मोट मिले थी, बाक़ी ॿाहिरि जेको आहे सो जीअं आउट ऑफ कंट्री जीअं पाकिस्तान जे हिसाब सां त उहा घटि हुई पहिरीं न। ऐं हाणे त माशाल्लाह सुठो थी वियो आहे जो पाकिस्तान वारनि इहो असांखे ॿाहिरि मोकिलियो, नेपाल में जेको इवेंट असीं खेॾी आयासीं। इन खां पोइ त ईअं ई मुंहिंजो बैकग्राउंड इन हिसाब सां वालिद साहब खे ॾिसी इंस्पायर थियो, ऐं ईअं ई गेम में आयासीं। पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठो कुझु हासिलु कयो आहे, गेम में सुठो नालो थी वियो आहे असांजो। ज़बरदस्त, तमामु सुठो। वत ज़िल मंतशा, रब पाक चाहींदो आहे त उनखे इज़तुनि सां मालामाल करे छॾींदो आहे, ऐं सभु इहे रब जा ई करिश्मा आहिनि, रब पाक इज़तुनि सां नवाज़ींदो आहे। ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि आहे त वालिद साहब खे इंस्पिरेशन बणाए ऐं उन्हनि जी फील्ड खे तव्हां चूज़ कयो आहे। अच्छा, हाउ वॉज नेपालीज़, आम पब्लिक कीअं हुई नेपाल जी, कीअं उन्हनि वेलकम कयो, कीअं वेलकमिंग कया? नेपाल जा माण्हू ॾाढा सुठा, ऐं ॿियो जेको आहे सो मूं त हिकिड़ी ॿी शइ ॾिठी त पाकिस्तान जा जेके खिलाड़ी आहिनि या पाकिस्तान जी जेकी पब्लिक आहे उनखे ॾाढो लाइक था कनि। असां जेॾी महिल वियासीं त ग्राउंड जे अंदरि असांजो एॾो ज़बरदस्त वेलकम थियो, ऐं ॿियो उन्हनि जेको आहे न मसलन एतिरी असां मोहबत ॾेखारी जंहिंजो माना को अंदाज़ो कोन्हे। असांजो इंडिया सां मुक़ाबिलो हो, उन्हनि 100% असांजा नारा पिया, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। हुतां जा माण्हू ॾाढा स्ट्रगल करण वारा आहिनि ऐं महिनती आहिनि, ऐं हुते असीं वियासीं, जाम कुझु असांखे सिखण जे लाइ मिलियो ऐं कुझु असां सेखारियोसीं। डेफिनेटली माण्हू किथे बि वञे थो त 2 शयूं सिखंदो आहे त का हिकु शइ त सेखारींदो बि आहे। अच्छा महबूब, उते खेॾंदे केतिरो कॉन्फिडेंट हुया, छाकाणि त जॾहिं असां जेको आहे न पंहिंजनि माण्हुनि जे विच में मौजूदु हूंदा आहियूं त हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल डिफरेंट हूंदो आहे, ॿी कंहिं सरज़मीन ते मौजूदु हूंदा आहियूं त डेफिनेटली थोरो जेको आहे न मूंखे लॻे थो त कॉन्फिडेंस किथे न किथे उहो ख़तरे में बि ईंदो हूंदो। सो तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त इहो सभु कीअं रहे। असल में इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त जॾहिं माण्हू पाकिस्तान जी नुमाइंदगी करे थो ॿी कंहिं कंट्री में त थोरो फील थींदो आहे, पर छा आहे त स्पोर्ट्स में इहा शइ दरगुज़र करणु घुरिजे, छो त प्रेशर स्पोर्ट्स में वठण ई न घुरिजे। तव्हां जॾहिं मुल्क जी नुमाइंदगी कयो था किथे बि, ऐं उते असांखे एतिरी मोहबत मिली जी हद खां वधीक असांखे इहो महसूसु कोन पियो थियो त असीं नेपाल जे अंदरि था खेॾूं, छो त असांजी उते पब्लिक एतिरी सपोर्ट पियो कई जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे को। ऐं उतां जी गवर्नमेंट असांजी जाम सपोर्ट कई ऐं जाम असांखे मोहबत मिली उतां। नेपाल जी ग्रेट, वाह, ज़बरदस्त। अच्छा, हूअं माना चयो वेंदो आहे न त पब्लिक बि उन वक़्तु शायदि खुराक बणिजी वेंदी आहे न हिकु रांदीगर जे लाइ। जेकॾहिं पब्लिक सपोर्टिव आहे त प्लेयर डेफिनेटली ॾाढो कॉन्फिडेंट थी करे खेॾी रहियो हूंदो आहे। कीअं एक्सपेक्टेड हुयो अली थिए पोइ तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त वेंदासीं छा हूंदो हिकिड़ो असां पंहिंजो हिकिड़ो इमेज खणी वेंदा आहियूं
असांजी पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे त मे बि असांखे कोई सपोर्ट करे उते न करे, सो तव्हां कीअं सोचे वियो? असां जेॾीमहिल हितां खां वियासीं असांखे तक़रीबन 2 ॾींहं हितां खां असांखे लेट थी वई हुई, त टूर्नामेंट जेको हो उहो असांजो तक़रीबन 2 तारीख़ ते हो ऐं उहो 2 तारीख़ ते ई फाइनल थियणो हो। असांजी टिकेटूं हितां पाकिस्तान खां कुझु लेट थी वियूं हुयूं, पर उते एशियन जेका एसोसिएशन आहे उनजी महिरबानी हुई ऐं इंडियन एसोसिएशन जी बि उन्हनि असांजो वेट कयो, 2 ॾींहं एक्स्ट्रा हू असांजे करे वेठा ऐं उन्हनि जो इहो ई चवणो हो त जेसिताईं पाकिस्तान जी टीम न ईंदी ऐं इन्हनि सां असां जेको फाइनल न कंदासीं या जेको मैच न थींदा, असांजी टूर्नामेंट न हलंदी, उन खां सवाइ असां वापसि न वेंदासीं, चाहे उन्हनि खे हफ़्तो लेट ई अचिणो पए या महीनो लेट, असां वापसि न वेंदासीं। ऐं हुननि खे बि तमामु घणी इहा उमेद हुई त जेको पाकिस्तान ऐं इंडिया जो जीअं क्रिकेट वग़ैरह में रुझान हूंदो आहे मैच जो, असांजो बि ॾाढो सुठो टसल वारो माना हिकिड़ो मैच थींदो ऐं असांखे बि इहो, पर जे हिसाब सां असांजो नेपाल वेलकम कयो असांजो उते, असांखे इहो एक्सपेक्टेड कोन हो, छाजे करे जो नेपाल हिकिड़ो ख़बर आहे माना पाड़ेसरी कंट्री आहे इंडिया जो, उन सां लॻ आहे, त असां सोचियो त हू उन्हनि खे घणी सपोर्ट कंदो, पर नेपाल जेतिरी असांखे सपोर्ट कई असां सम्झो असां पंहिंजी कंट्री में ऐं ओवर कॉन्फिडेंट थी असां उते गेम खेॾीसीं माशाल्लाह। ओके ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॿुधी करे ॾाढो सुठो लॻी रहियो आहे। आई थिंक तव्हां फुली कॉन्फिडेंट थी करे उते खेॾिया हूंदा, छो त ओवर कॉन्फिडेंट बि थींदा आहियूं त पोइ उते जेको आहे न उते बि असां कुझु न कुझु असांजा गैप्स रहिजी वेंदा आहिनि। अच्छा महबूब, मां थोरो पुछणु चाहींदमि अव्हां खां त उहे नौजवान जेके हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं ॾाढो उत्साह सां या ॾिसी रहिया हूंदा त महबूब मौजूदु आहे, अली मौजूदु आहे ऐं उहे बि हिन साइड अचणु चाहिनि था, त छा रोड मैप आहे, कीअं उहे हिन साइड अची सघनि था? असल में असां वटि जेकी गेम आहे न, असांजो जेको बॉल आहे उहो थोरो हार्ड आहे। असांजो बॉल जेको आहे उहो 250 ग्राम जो आहे ऐं लेदर जो आहे, त हू थोरो जेको आहे न हार्ड आहे, त जेको आहे सो पहिरीं त अचनि हेॾा स्पोर्ट्स जो, आउं त चवंदो त जेके बि छोकिरा नौजवान उहे अचनि स्पोर्ट्स जे पासे, छो त तव्हांखे ख़बर आहे स्पोर्ट्स जंहिं जॻह ते मौजूदु हूंदी आहे उतां जा हॉस्पिटल वीरान हूंदा आहिनि ऐं ॿी बुराई खां माण्हू बची सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु, असां वटि इन तरह जो रुझान आहे, बिकॉज़ न्याज़ स्टेडियम खां बि गुज़रणु थींदो आहे न, त उते बि प्लेयर्स ॾिसंदा आहियूं खेॾी रहिया हूंदा आहिनि, यंगस्टर्स क्रिकेट प्ले करे रहिया हूंदा आहिनि, पर जॾहिं आसपास जी जेका हालति ॾिसंदा आहियूं त ॾाढो दुख थींदो आहे त मतिलबु छो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे त कमु छो नथो थिए। असल में आउं तव्हांखे ॿुधायां न, जेको स्पोर्ट्स जे पासे छो कोन था अचनि नौजवान, तव्हां ॾिसो न त असांजी गवर्नमेंट सतह ते हींअर सरपरस्ती कुझु घटि पई मिले, ऐं तव्हांजे ज़रिए सिंध गवर्नमेंट खे मैसेज बि ॾियां थो त ॾिसो असां वटि एतिरो टैलेंट आहे हद खां वधीक, जेके छोकिरा ॻोठनि मां नंढनि मां अची करे शहर में अची उहे इंटरनेशनल लेवल ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि था, त उहे बेरोज़गार आहिनि। मुंहिंजी इहा गवर्नमेंट सां रिक्वेस्ट हूंदी मेहरान टीवी जे ज़रिए त महिरबानी करे जेके डिपार्टमेंट असांजा बंदि थी चुका आहिनि न उहे ऑन कराया वञनि, छो त जेसीं ताईं रोज़गार कोन मिलंदो कंहिंखे, घर तव्हांखे ख़बर आहे घर हलंदो त हिकिड़ो स्पोर्ट्समैन ॿाहिरि वञी खेॾंदो, परफॉर्मेंस बि ॾींदो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो बि रोशन कंदो, बल्कि ॾिसो हींअर असीं आहियूं, असीं इंटरनेशनल लेवल ते खेॾी आया आहियूं, पाकिस्तान जी नुमाइंदगी बि करे आया आहियूं, बेस्ट प्लेयर ऑफ द एशिया जो अवार्ड बि असां वटि आहे, अलहमदुलिल्लाह मूंखे मिलियो एशिया जो नंबर 1 रांदीगर जो ख़िताब, उहो बि पाकिस्तान लाइ वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे। ऐं ॾिसो न असां बि बेरोज़गार आहियूं, त इहो असां वटि जेको आहे सो न जी तमामु वॾो अलमियो आहे इहो। मेंटल हेल्थ मैटर्स काल्ह जे ॾींहं बि जॾहिं असां यूथ डे जी ॻाल्हि कयूं पिया, नौजवाननि जे आलमी ॾींहं जी ॻाल्हि कयूं पिया, त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे पई त नौजवाननि जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त उहे मेंटली रिलैक्स हुजनि। सो अव्हां वटि काउंसलर्स कीअं हूंदा आहिनि? जीअं तव्हां चओ न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अनएम्प्लॉयमेंट, बेरोज़गारी, उहो डिप्रेशन बि बणिजी वञे थो, उहो हिकिड़ो रीज़न हुजे थो डिप्रेशन हुजण जो। सो काउंसलर्स हूंदा आहिनि काउंसलिंग करण जे लाइ, रिलैक्स थोरो थी करे ऑब्वियसली माण्हू पोइ ई खेॾे थो न। असांजा जेके मिसाल वॾा आहिनि, जीअं डॉक्टर केसर जतोई साहब असांजो सेक्रेटरी सिंध शूटिंग बॉल एसोसिएशन जो आहे, उन्हनि मूंखे पालियो बि आहे, मुंहिंजा वालिद साहब बि आहिनि ऐं उन्हनि ॾाढो मोटिवेशन बि कयो, उन्हनि खां असांखे कुझु सिखण लाइ जाम मिलियो आहे, जंहिंजे करे असीं स्पोर्ट्स में हींअर बि आहियूं। ऐं ॿियो तव्हांखे आउं ॿुधायां त पंहिंजी मदद असीं पाण खेॾंदा आहियूं। साल बॉल आहे असांजो उहो 2200 रुपए जो आहे, उहो असीं पाण वठंदा आहियूं। ऐं ॿियो जेकी असांखे पब्लिक मां जेकी प्यार ऐं मोहबत मिलंदी आहे न माण्हुनि मां, बसि कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके सपोर्ट बि कंदा आहिनि,
पोइ इनजे करे मोहबत जे करे बसि इहो सिलसिलो पियो हले, प्यार मोहबत जो रिश्तो आहे हिकिड़ो। हाँ सही सही। अच्छा अली तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि, जॾहिं असां काउंसलर्स जी ॻाल्हि कंदा आहियूं या तव्हांजी जेका कोच आहे उहा कीअं हूंदी आहे, प्रिपरेशन कीअं हूंदी आहे, बेसिक खां कीअं स्टार्ट कंदा आहियो? ऑब्वियसली जॾहिं तव्हां नेपाल वञी रहिया हुयव त पोयां पूरी कोच हूंदी न, पूरी प्रिपरेशन हूंदी। जी प्लीज़। इन में असां तमामु घणा शुक्रगुज़ार हुआसीं सिंध एसोसिएशन जा, असां सां गॾु पंजाब एसोसिएशन ऐं बलूचिस्तान एसोसिएशन बि गॾु हुई असां सां। ऐं असांजी तक़रीबन 3 खां 4 ॾींहं हिते असांजी कैंप लॻी हुई हुसैनाबाद में। हिते असां 3-4 ॾींहं तयारी कई, जंहिंमें सेक्रेटरी मौजूदु हुआ पाकिस्तान शूटिंग बॉल जा ऐं सिंध शूटिंग बॉल पंजाब ऐं बलूचिस्तान जा। इन तमामु असांखे सुठी तयारी कराई। असां 4-5 ॾींहंनि जी तयारी खां पोइ असल में थोरो डिफरेंस असांखे इहो हुते थियो, जेको एडवांटेज असांखे इन करे न मिली सघे, जो बॉल जी जेका हुते साइज़ हुई असांखे मिली जेका उहा कुझु एक्स्ट्रा आई हुई, 4 इंच खां वधीक असांखे, मतिलबु 4-5 इंच जेका स्टैंडर्ड उहो छा हूंदो आहे? ऑब्वियसली हिकिड़ी स्टैंडर्ड साइज़ हूंदी न। जी या न, हुननि जी जेका साइज़ उहा कुझु वधीक रखियल आहे बॉल जी। असांजी तक़रीबन 18 इंचनि जी साइज़ रखियल आहे। जी हा, त हुननि जी बॉल जी साइज़ बि कुझु डिफरेंट हुई। ऐं जेके इंटरनेशनल लॉस, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां फर्स्ट टाइम में हुआसीं इन नेपाल में आउट ऑफ कंट्री, त उते जेके लॉ हुआ जेके शूटिंग बॉल जा उहे बि कुझु डिफरेंट हुआ। त असांखे फर्स्ट टाइम उते ई वञी सिखण लाइ मिलियो ऐं उते ई अप्लाई कयासीं ऐं उते ई असां जेको आहे सो इहो फाइनल में खेॾियासीं ऐं तमामु सुठी जेका परफॉर्म बि कईसीं। त इहो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़ो फर्स्ट टाइम वञी ऐं उहे रूल्स अप्लाई करिजनि ऐं उते वरी गेम रहिजे उन हिसाब सां। त काफ़ी मुश्किलात हुई। बक़ाया जेके हिननि जी असांखे जेके असांजे सेक्रेटरी हुआ, जेके असांजी काउंसलिंग हुई, उहा तमामु सुठी हुई। उन्हनि असांखे आगाह करे छॾियो त रूल्स रेगुलेशन ही आहिनि, तव्हांखे ही वञी करणा पवंदा। ओके ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त यू नो उते वञी करे ऐं स्टैंड बाय तव्हांखे उन ई रूल्स ऐं रेगुलेशन्स जे तहत खेॾणो आहे। जॾहिं त तव्हां जॾहिं पंहिंजे मुल्क में हुजो था, पंहिंजे ई उन बॉल सां खेॾो था, उनजी साइज़ बि नंढी हुजे, उते जेको आहे सो डिफरेंट हुजे, त ॾाढो हार्ड हूंदो, डेफिनेटली हार्ड हूंदो। अच्छा अली, मां इहो बि ॼाणणु चाहींदमि त अव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो ऐं कीअं स्टार्ट वरितो हिन गेम जो, त नंढपण में कीअं खेॾी ऐं बेसिक्स छा हूंदा आहिनि शूटिंग बॉल जे लाइ, गेम कीअं खेॾी वेंदी आहे? थोरो तव्हां प्लीज़ अॼु जे प्रोग्राम में थोरो डिस्क्राइब कजो। बसि ही गेम जेका आहे सा, जीअं वॉलीबॉल त पाण खे ॾिठल गेम आहे, शूटिंग बॉल थोरी डिफरेंट लॻे थी। वॉलीबॉल जे बि बॉल में थोरो नेट में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। उहा 3 टच हूंदी आहे, ही फर्स्ट टच हूंदी आहे। हिन में फर्स्ट टच में क्रॉस करणो हूंदो आहे, विच में नेट लॻल हूंदी आहे, 34 फुट जो असां ग्राउंड रखंदा आहियूं। ऐं पोइ इहा बचपन में जीअं तव्हां खां पहिरीं ज़िक्र करे वियसि त वालिद साहब वारा खेॾंदा हुआ, असांजे ॻोठ में तमामु घणो रुझान हो इन गेम जो। त उतां खां इहा गेम ॾिठीसीं त वॾा जॾहिं रहंदा हुआ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू मुआशिरे मां सिखे थो, जीअं वॾा कंदा आहिनि त वरी नंढनि खे शौक़ु थींदो आहे त असां उहो कुझु करियूं। त हिननि जी फील्ड इहा हुई त असां हिन फील्ड खे चूज़ कयोसीं। असां ॾिठोसीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन में कुझु आहे त ॾेई रहनि था। उतां खां असां ॾिसणु शुरू कयोसीं, पोइ रहीसीं असां बचपन में। बाक़ी मुंहिंजो बचपन जेको आहे सो ऐं सिंध यूनिवर्सिटी खां मूं MA इंग्लिश बि कई आहे। अच्छा जी हा, ऐं LLB बि कई आहे। इन विच ईयर? आई पास्ड इन 2020। ओके ओके, ज़बरदस्त, तमामु सुठो। सो नंढपण खां ईअं ई चाह शुरू थी वियो। हूअं बि असां जॾहिं न सिंध सूबे जी ॻाल्हि करियूं था त जीअं त मूं ॻाल्हि कई त असां वटि जेको आहे ग्राउंड्स उन तरह अपडेट कोन आहिनि, त हर शहर में ख़ासि तौर ते हिन टाइम में ॾिठो वञे थो त ॿार खे जेको आहे न ॿाहिरि बि कोन छॾियो वेंदो आहे। उनखे हिकिड़ियूं लिमिट्स उनजे लाइ, हिकिड़ियूं बाउंड्रीज़ उनजे लाइ ठहियल आहिनि त तोखे हीअ करिणो आहे, स्कूल वञिणो आहे, क़ुरान शरीफ़ ते वञिणो आहे, तव्हांजी रिलीजियस एजुकेशन ऐं उन खां पोइ ट्यूशन ऐं पोइ 2-4 एक्टिविटीज़ घर में ई, त उहो ॿार गेम खां ॾाढो परे रहे थो। सो महबूब, तव्हां खां बि असां ॼाणणु चाहींदासीं अव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो, वालिद साहब खे गेमिंग कंदे ॾिठो ऐं कीअं चाह पैदा थियो, कीअं घर में बि ज़िक्र कयो त हिन ई तरफ़ अॻियां वधणो आहे? जी जी, असांजे पासे न बेसिकली आउं जेको आहियां न असल आउं आहियां शिकारपुर डिस्ट्रिक्ट जो, ऐं चक शहर मुंहिंजे शहर जो नालो आहे। ओके, उते असां वटि बि वॉलीबॉल जो तमामु घणो रुझान आहे। 6-7 नेट असांजे ॻोठ में लॻंदा, पोइ वालिद साहब वारा बि खेॾंदा, त पोइ असां बि नंढा हूंदा हुआसीं, उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं ऐं हू असांखे वठी वेंदा। पोइ हुते वेहंदा हुआसीं त पोइ असांखे बि शौक़ु जाॻियो हिन करे। ऐं जेको आहे सो पोइ हैदराबाद आयासीं। पोइ वरी अलहमदुल्ला असांखे हिकिड़ो चांस मिली वियो। असांखे सपोर्ट असांजी कई वई, डॉक्टर केसर जतोई साहब असांखे खणी आयो शूटिंग बॉल में। पहिरीं आउं प्लास्टिक खेॾंदो हुउसि, वॉलीबॉल जा बि क़िस्म आहिनि। सही। ऐं जेको इंटरनेशनल लेवल ते खेॾियो वञे थो उहो लेदर जो बॉल आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायो। ऐं ॻोठनि में जेको खेॾियो वञे थो उहो प्लास्टिक बॉल आहे। आउं पहिरीं उहो खेॾंदो हुउसि। हिते आयासीं जेॾी महिल, पोइ बाबा वारनि चयो त
हिन में थोरो दम आहे, छोकिरो रांदीगर थी सघे थो, पोइ इन जे करे शूटिंग बॉल न आयासीं, पोइ अलहमदुल्ला हिते हैदराबाद में खेॾियासीं। हिते पंहिंजो विधु चौक ते ग्राउंड आहे असांजो म्यूनिसिपल में, उते खेॾियासीं त पोइ इंशाल्लाह ताला नेशनल टीम में बि आहे। ऐं बेसिकली मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी टीम बि आहे, जेकी आउं हिते नेशनल लेवल ते खेॾंदो आहियां न, मुंहिंजी पंहिंजी टीम आहे महबूब क्लब हैदराबाद से। वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त। त केतिरा मेंबर्स आहिनि ऐं उनजो आगाज़ कॾहिं खां कयो आहे तव्हां? उनजो आगाज़ त असीं कयो आहे जॾहिं खां मूं खेॾणु शुरू कयो आहे। पहिरीं असांजो ॿियो क्लब हूंदो हो जंहिंमें असां 20 मेंबर आहियूं। पोइ पहिरीं उहो क्लब हूंदो, पोइ जॾहिं खां मूं शुरू कई त 2016 खां वठी पोइ असां पंहिंजी टीम जो नालो रखियो महबूब क्लब हैदराबाद। घर वारनि जो प्रेशर हुयो समहाउ समवेयर, यू नो, घर वारा बि चई रहिया हूंदा आहिनि त हाणे हिन में तव्हां छा कंदो, हिन में कहिड़ो फ्यूचर आहे, छो त असां जंहिं सोसाइटी में रहूं था त असांखे इन तरह जा सेंटेंसिस ॿुधण लाइ मिलंदा आहिनि, हाणे हिन फील्ड में वञी तव्हां छा कंदो, तव्हांखे छा मिलंदो, सो एजुकेशन खे कंटिन्यू कयो, इन तरह जूं कुझु ॻाल्हियूं हुयूं? बिल्कुलु हुयूं। उहो त हाणे छो त जंहिं गेम में बेरोज़गारी हुजे त उन में जेके घर वारा आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर आहे सपोर्ट घटि कंदा आहिनि, पर वालिद साहिब जे तरफ़ां तमामु घणी सपोर्ट हुई, छो त उहे पाण स्टार आहे। उन्हनि खे उन टाइम ते जॉब मिली पुलिस डिपार्टमेंट में गेम जे करे, पोइ उन्हनि जो इंट्रस्ट वधीक हो त मुंहिंजो नंढो बि खिलाड़ी थिए। ऐं अलहमदुल्ला असांखे अलाह ताला नवाज़ियो इन सां त इंटरनेशनल जेको असीं खेॾी आयासीं, शुक्र अलहमदुल्ला। पोइ अम्मा असांखे चवंदी त छॾियो रांदि खे, बसि पढ़ो पढ़ो। तव्हांखे ख़बर आहे जेको हिकिड़ो स्पोर्ट्समैन हूंदो आहे न, पोइ उनजो टारगेट हिकिड़ो ई हूंदो आहे त बसि मूंखे हिन गेम में इंटरनेशनल थियणो। चवंदा आहिनि न आर्टिस्ट बोर्न एज अ आर्टिस्ट, त प्लेयर बि आई थिंक सो त उहो जेको आहे न जॾहिं हिकिड़ो इरादो पकड़ींदा कुदरत जे तरफ़ खां, उहे प्लेयर्स ई हूंदा आहिनि, उन्हनि खे उन ई फील्ड में वञिणो हूंदो आहे। सो यस अली, अव्हां वटि कहिड़े तरीक़े सां पेरेंट्स पैम्पर कयो और इन तरह जूं बि ॻाल्हियूं हुयूं त ठीकु आहे एजुकेशन खे कंटिन्यू करिणो आहे, छो इन तरफ़ वञी रहिया आहियो? असल में मुंहिंजो जेको आहे पेरेंट्स आहिनि उहे, मदर बि मुंहिंजी टीचर आहे ऐं फादर बि मुंहिंजो टीचर हो, हाणे त रिटायर थी वियो आहे। त उन सां गॾु प्लेयर बि हो ऐं लैंड ऑनर बि हो, त उहो काफ़ी जेके इहे सभु कम उहे गॾु कंदो हो। त उहो मदर असांजी जीअं चवंदी महबूब भाई ॻाल्हि कई त न खेॾो, हिन में छा आहे, छाजे करे जो उन्हनि खे उहा मोट न मिली। जीअं इंटरनेशनल जी वैल्यू जे हिसाब सां जीअं आउट ऑफ कंट्री वञी सघनि या उते रहनि। मैच थियो हिकिड़ो इंडिया में ते वक़्त में 1992 में, उन में विया हुआ, उहो मैच खेॾियऊं। बक़ाइदा जेको असांजा पेरेंट हुआ इन करे असांखे मना कंदा हुआ, छाजे करे जो हिन जी ॿाहिरि एतिरी वैल्यू न आहे। उते ॻोठ जो ॻोठ में असां खेॾंदा हुआसीं या असां सिंध ताईं, त उहे चवंदा तव्हांजी जेका ट्रीटमेंट असां अहिड़े तरीक़े सां करियूं जो पढ़ियल लिखियल थी करे मुआशरे में जो रहो, जीअं मुआशरो चवंदो आहे। ऐं असांजे हिते स्पोर्ट्समैन जी एतिरी हैसियत बि न आहे, जेकॾहिं असां ॿियनि कंट्रीज़ जो जेको आहे मुशाबा करूं था उन्हनि जे हिसाब सां। जी हा, न असल में हिते स्पोर्ट्समैन जी एतिरी हैसियत न आहे न। ॿाहिरि असांखे जीअं नेपाल जी असां ॻाल्हि कईसीं त उते असांखे तमामु घणी रिस्पेक्ट मिली। इंडियन प्लेयर्स जेके हुआ असांखे तमामु घणो उन्हनि इज़त ॾिनी, ऐं उते जेका उन्हनि जी अथॉरिटीज़ हुयूं उन्हनि बि तमामु घणो असांखे इज़त ॾिनी। जॾहिं असां उते एंटर थियासीं, एयरपोर्ट ते हुआसीं, त 2 कलाक असां सिर्फ़ु रुॻो उन्हनि फोटो कढाया आहिनि, एतिरो एज़ अ प्लेयर जी हैसियत सां। ऐं हिते असां ईअं था पिया हलूं त इंट्रोडक्शन में चयो त यू बोथ आर हीरोज़, पर छा आहे त असां जहिड़े तरीक़े सां असांजो क्रेज़ रहियो आहे क्रिकेट वारी साइड, त पोइ हिन गेम खे थोरी माना उहा हथी न मिली सघी आहे। अच्छा महबूबनि जे पोयां छा रीज़न आहे? असां शूटिंग बॉल जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त पहिरियों त जाम घणी खेॾी वेंदी हुई, ॾिठो बि वेंदो हो। इवन मूं बि नंढपण में न असां मदर सां वेंदा हुआसीं क़ुरान शरीफ़ पढ़णु, जॾहिं वापसि ईंदा हुआसीं थोरो डिस्टेंस ते ई मस्जिद हूंदी, त वापसि ईंदा हुआसीं त कुझु यंगस्टर्स खेॾी रहिया हूंदा हुआ, उहा नेट लॻल हूंदी हुई। सो इन तरह जूं गेम्स ॾिठल त आहिनि, छो पोइ हिते छो पियल आहे ही गेम? असल में पब्लिक जे हिसाब सां त हिनखे तमामु घणी सपोर्ट आहे। सिंध में त तमामु घणी आहे, पंजाब में बि आहे, बलूचिस्तान में बि आहे। ही गवर्नमेंट सतह ते इन करे पोइ गवर्नमेंट सतह ते सरपरस्ती कोन्हे, उनजे करे जेको आहे गेम कुझु हींअर घटिजी वई आहे। पहिरीं खां हॉकी बि आहे, फुटबॉल बि आहे, पर क्रिकेट जो घणो क्रेज़ छो आहे? काफ़ी डिपार्टमेंट हुआ हिन में। पहिरीं जेका आहे न, अॼु खां 20 साल पहिरीं हिन में तक़रीबन 34 डिपार्टमेंट हुआ असांजे पाकिस्तान जा। उहे सभु डिपार्टमेंट ईअं गवर्नमेंट जी स्लोली इहे सभु ख़तमु करे छॾिया। तॾहिं त हिन गेम जो क्रेज़ पोइ 200 खां 300 टीमूं ईंदियूं हुयूं पाकिस्तान जो शिरकत कंदियूं हुयूं हिकिड़ी टूर्नामेंट में, जेका पाकिस्तान जी टूर्नामेंट हूंदी उन में। ऐं
उहो पोइ बसि आहिस्ता आहिस्ता जीअं गवर्नमेंट जा डिपार्टमेंट ख़तमु कया त उहो शौक़ु जेको आहे न घटिजी वियो हुयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पहिरीं त सिंध गवर्नमेंट खे असां त गुज़ारिश सिंध गवर्नमेंट खे कबासीं, छो जो असीं सिंध जा प्लेयर आहियूं, त उहे असांखे सपोर्ट कनि, पोइ ईअं ई नेशनल लेवल ते माण्हू ईंदो आहे, इंटरनेशनल लेवल ते। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं डेफिनेटली सिंध गवर्नमेंट खे बि इहा रिक्वेस्ट आहे। हिकिड़ो मिसाल ॾियणु चाहींदमि, रिसेंटली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स मुबारक गुज़रियो आहे, शाह इनायत जो उर्स शुरू थी वियो आहे। सो ईअं ई जॾहिं असां वटि उर्स मुबारक हलंदा आहिनि, मेलनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थींदो आहे, त बेसिकली अवाम खे बि इंटरटेन करिणो हूंदो आहे। सो हिन तरह जा बहितरीनु जॾहिं असां वटि रांदीगर मौजूदु आहिनि त छो न असां वटि जेको आहे सो इन तरह बि मुक़ाबला रखिया वञनि, पब्लिक जो बि हिकिड़ो इंट्रस्ट थींदो ऐं रोज़ी रोटी डेफिनेटली जेके प्लेयर्स आहिनि उन्हनि जी बि हुते हूंदी। पर असांजी जेका असांजी जेकी गेम्स आहिनि या लोकल जेके असांजूं रांदियूं आहिनि उन्हनि खे बि हथी मिलणु शुरू थींदी, त असां वटि इन तरह जूं बि कुझु प्लानिंग्स ज़रूरु हुजणु खपनि ऐं डेफिनेटली हुनजो हिकिड़ो ॾाढो सुठो इम्पैक्ट बि पवंदो। सो अली, ईअं सम्झो था त इन तरह कुझु हुजणु खपे? बिल्कुलु, छो न, असां प्लेयर आहियूं, असीं चाहियूं था त गवर्नमेंट असांखे सपोर्ट करे। ऐं हीअ जेके ख़ासि इवेंट आहिनि जंहिंमें मिसाल आहे 14 अगस्त जो जेको, हिन खां पोइ ॿिया जेके डेज़ अचनि था जीअं उर्स आहिनि, पहिरीं इहे तव्हांखे ॿुधायो त सभु इहे इवेंट थींदा हुआ, असांजी गवर्नमेंट सपोर्ट कंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डिपार्टमेंट हूंदा, स्पॉन्सर कंदा हुआ, त इहे शिरकत थींदी हुई सभिनी टीमुनि जी, इहे सभु थींदा हुआ। गवर्नमेंट इनखे हाणे रुझान आहे, जीअं स्पोर्ट्स जो ई रुझान आहे, असां वटि सिर्फ़ु क्रिकेट जी वैल्यू आहे। बाक़ी बक़ाया जेके ॿियूं गेमूं आहिनि, जो ॾिसो नेशनल गेम पंहिंजी हॉकी आहे, पर उन जा जेके प्लेयर आहिनि उन्हनि जी बि एतिरी हैसियत न आहे जेतिरी क्रिकेटरनि जी। ऐं क्रिकेटर जी रिज़ल्ट बि सभिनी जे साम्हूं आहे, जेका पाकिस्तान टीम जी आहे उहा बि, ऐं उनजे बावजूद बि उन्हनि खे सपोर्ट आहे, ऐं जेका आहे न ॿी कंहिं बि गेम खे सपोर्ट न आहे। त असां चाहियूं था त इहे इवेंट ऑर्गेनाइज़ थियनि ऐं इन्हनि ॾींहंनि ते थियनि, ताकी इन गेम ॾांहुं जेके सिंध जूं सकाफ़ती गेम आहे, हिस्टोरिकल इन जो बैकग्राउंड आहे हिकिड़ो, त इहे गेमूं ज़रूरु थियनि। असां ॿियूं बि आहिनि, असांजूं उमल वग़ैरह ॿियूं काफ़ी गेमूं आहिनि, इहे सभु थियणु घुरिजनि। असां तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो, बिल्कुलु तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। महबूब, तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं, जॾहिं असां मुख़्तलिफ़ रांदियुनि जी ॻाल्हि करियूं था, 14 अगस्त जीअं तव्हां ॻाल्हि कई, त मुख़्तलिफ़ रांदियूं थींदे पाण ॾिसूं पिया, किथे शूटिंग बॉल नज़र नथी अचे। न, हींअर हिन दफ़े आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध स्पोर्ट बोर्ड जो, जिन असांजी शूटिंग बॉल खे रखियो हुयो पंहिंजो जामशोरी डिस्ट्रिक्ट में, बदीन में ऐं जेको आहे सो मटियारी में ऐं सखर में प्रोग्राम ॾिना हिन दफ़े शूटिंग बॉल जा। 2 इवेंट आउं बि खेॾी करे जेको अचां पियो। हिकिड़ो हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, हैदराबाद में त नज़र न पियो अचे, मतिलबु मां त इफ आई एम रॉन्ग त मूंखे तव्हां प्लीज़ ॿुधाइजो, छा हैदराबाद में बि कुझु आहिनि प्लान्स? जी, हैदराबाद में हूं तो इवेंट वगैरह असीं कराईंदा आहियूं, पर हिन दफ़े हैदराबाद में भाई तो शूटिंग बॉल कोने, ॿियूं गेमूं ॾिनियूं। कोटरी में या रिसेंट इवेंट थियो हो, जामशोर में थियो आहे, बदी पहिरीं थियो, डीसी साहब आयो उन में, ऐं बदीन में थियो, टंडे गुलाम अली में थियो। सही, हैदराबाद में बि थियणु घुरिजे। जॾहिं असां ॻाल्हि करियूं था शूटिंग बॉल जी, मक़ामी रांदियुनि जी जॾहिं ॻाल्हि करियूं था, ऐं 14 अगस्त जी स्पेशली जॾहिं ॻाल्हि करियूं था, जिते असां मार्के हक़ जे नारे सां एतिरा वॾा प्रोग्राम्स थींदे ॾिसूं था, त उते ई इन्हनि ई रांदियुनि खे थोरो जेकॾहिं बजट हिते बि ख़र्च कयो वेंदो ऐं सुठे तरीक़े सां जेकॾहिं ऑर्गेनाइज़ कयो वेंदो, अरेंज कयो वेंदो, त उते असांजे रांदीगरनि खे बि हिकिड़ी एप्रिसिएशन मिलंदी, नो डाउट। उन्हनि जो बि हिकिड़ो स्ट्रॉन्ग बैकग्राउंड ज़रूरु आहे, उन्हनि जी बि हिकिड़ी महिनत आहे, पर आम पब्लिक ताईं बि इहे सभु शयूं जेको आहिनि मुंतक़िल थींदियूं, नौजवान नसल ताईं इहे सभु शयूं मुंतक़िल थींदियूं। अच्छा जी, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नंढो ब्रेक आहे नाज़रीन, मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ॾाढा ज़बरदस्त महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम अवां ताईं पहुची रहियो आहे, ख़ासि तौर ते उहे नौजवान जेके शूटिंग बॉल, जेके गेम्स जी तरफ़ जेको आहे उन्हनि जो रुझान हूंदो आहे, हुननि जो चाह हूंदो आहे। तव्हांजे लाइ अॼु प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत रहियो हूंदो ऐं मां चाहींदमि त लास्ट ताईं असां जेको आहे न, जेतिरो बि असां वटि टाइम हुजे त सुठो असांजो हेल्दी डिस्कशन हुअणु खपे। मदद
वालिद साहब असां जॾहिं महबूब खे ॾिसूं था अली ते नज़र पवे थी हिन तरह जा नौजवान असां वटि मौजूदु आहिनि जिन खे बेसिकली दे आर हीरोज़ जिन खे मां चवां पई त असांजा हीरोज़ आहिनि सो तव्हां छा चवणु चाहींदो? हाँ जी, ये असांजा असासा आहिनि ऐं स्पोर्ट्स खां बग़ैर असांजी का बि हेल्थ एक्टिविटीज़ नथी थी सघनि, हेल्दी नथियूं थी हेल्थ नथी थी सघनि। ऐं अवां ॾिसो त ही जेके बि असांजा इदारा आहिनि उन्हनि में स्पोर्ट्स ग्राउंड ज़रूरु ठहिया आहिनि पर बदकिस्मती सां उहे फ़ाल न थी सघिया आहिनि। जीअं अधे वारा किराए कनि पिया त भई उन में को तवजो गवर्नमेंट जो खपे जीअं माज़ी में ॾाढो सुठे नमूने सां, हालांकि स्पोर्ट्स एंड यूथ जी हिकिड़ी मिनिस्ट्री बि आहे पर उहो उन ते माना सही कमु शायदि न पियो थिए, तॾहिं नौजवान मायूस आहिनि। पर नौजवान असांजा असासा आहिनि ऐं हर जॻह ते इहे मौजूदु आहिनि असासा। ही त दुनिया लेवल ते असांजे पाकिस्तान जो नालो रोशन करे आहिनि, असांजे लाइ त फ़ख्रु आहिनि। पर अहिड़ा कई हीरोज़ आहिनि पर उन्हनि खे जेको सपोर्ट न मिलण जे करे गुमनाम हीरोज़ आहिनि, उन्हनि खे सपोर्ट न मिलण जे करे जेको आहे सो के मायूस थी घरनि में वेही था रहनि। हालांकि इन्हनि हर फर्द जी खे घुरिजे त अहिड़नि हीरोज़ जी जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई कनि, हिननि खे अॻिते आणनि ऐं इन में को कोताह बि न आहे, थियणु घुरिजे, अहिड़े नौजवाननि खे अॻियां अचणु घुरिजे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे मदद साहब। अच्छा महबूब, तव्हां खां थोरो ॼाणणु चाहींदमि, थोरो डिस्कस करणु चाहींदमि। जॾहिं असां पंहिंजा स्कूल्स ॾिसंदा आहियूं, इंफ्रास्ट्रक्चर जी पाण सभिनीनि खे ख़बर आहे, वॉट एवर स्कूल्स जी बिल्डिंग जेके बि आहिनि, पर वॾा वॾा ग्राउंड्स पाण खे गवर्नमेंट स्कूल में नज़र ईंदा आहिनि। पहिरीं जो दौर में शायदि गेमिंग जो जेको आहे न हिकिड़ो सुठो कॉन्सेप्ट असांखे सुठो ऐं ख़ूबसूरत कंसेप्ट मिलंदो हुयो, पर हाणे सम्झो पिया त उन तरह जो कोई कंसेप्ट न आहे। जी, ऐं इहो ई पियो चवणु चाहियां पहिरीं त असल में जेके पहिरीं त फस्ट त एजुकेशन ज़रूरी आहे ॿार जे लाइ, ऐं ॿियो जेको आहे सो न पहिरीं जेको त असांजी कॉलेजिस, असांजा स्कूल ऐं यूनिवर्सिटी उन्हनि में स्पोर्ट्स थींदी हुई, असांजी शूटिंग बॉल थींदी हुई, जंहिंमां स्कूल मां ॿार ईंदा उहे फिर वरी सूबे जी नुमाइंदगी कंदा, नेशनल इवेंट खेॾंदा। हाणे जेको आहे सो त कॉलेजनि मां स्कूलनि मां रांदि ख़तमु थी चुकी आहे। त आउं रिक्वेस्ट कंदुसि जेको आहे सो स्पोर्ट्स सेक्रेटरी साहब खे त हिननि खे चए, हिननि खे पाबंद करे त स्पोर्ट्स जेको आहे न एक्टिविटी थियणु घुरिजे स्कूल में। ग्राउंड आहिनि हेॾा असां वटि ज़बरदस्त। बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। असां वटि जेको आहे स्पोर्ट्स एंड यूथ डिपार्टमेंट मौजूदु आहे, जिन जूं एक्टिविटीज़ बि पाण ख़ूबसूरत ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पर जॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि अचे थी त थोरो जेकॾहिं राउंड टेबल ते अची उन्हनि सां ॻाल्हायो वेंदो त इहे सभु शयूं असांजे स्टूडेंट्स ताईं, नौजवान नसल ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अॻियां वेंदियूं। अली, तव्हांजा बि इन बाबति कॉमेंट्स वठणु चाहींदमि त अव्हांजी स्कूलिंग ऐं कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में बि कीअं सॼो माहौल ॾिठो आहे, ऐं हींअर वरी असां वटि गवर्नमेंट सेक्टर बि, वरी प्राइवेट सेक्टर बि, जॾहिं वरी ॾिसंदा आहियूं बेंगलोर में स्कूल हूंदो आहे त उते छा गेम्स हूंदियूं? जी, गेम्स जो रुझान तमामु घणो घटि आहे, ख़ासि तौर ते असां वटि हिते जेको सिंध में स्कूलनि में पहिरियां असां ॿुधंदा हुआसीं त काफ़ी इवेंट थींदा हुआ हिन जा गेम्स जा, स्कूल में कॉलेज में डिफरेंट जेके आहिनि से इंटर डिपार्टमेंटल जा जेके इवेंट्स थींदा हुआ उहे बि हाणे तमामु घणा घटि थी विया आहिनि। असां कॉलेज साइड ते बि ॾिठासीं ऐं स्कूल खां बि आयासीं, वरी यूनिवर्सिटी बि वियासीं, काफ़ी अहिड़ियूं गेमूं हुयूं जेके असांजी जीअं मिसाल शूटिंग बॉल हुई, इहा ओलंपिक में हुई, उनखां पोइ उनखे वरी नल इनवाइट कयो वियो उतां खां, ऐं ईअं ई ख़तमु थी वियूं आहिस्ते आहिस्ते। छाजे करे जो हिते ई जेकर सपोर्ट न कंदा त अॻिते हू असांजी गेम खे छो रखंदा, त उन्हनि उतां खां इहे गेमूं जेके आहिनि से ख़तमु करे छॾियूं। सवाइ क्रिकेट जे आउं सम्झां थो त घटि तमामु घटि गेमूं थींदियूं आहिनि जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि में। बल्कि आउं इहो ई चवणु चाहींदुसि त हिननि जो हिकिड़ो बाक़ाइदे जीअं ॿिया असां सब्जेक्ट्स सिखूं था, हिन में हेल्थ जे हिसाब सां हिकिड़ो सब्जेक्ट हिननि खे रखणु घुरिजे, जंहिंमें डिफरेंट जेके स्पोर्ट्स आहिनि असांजो, कल्चरल जेके स्पोर्ट्स आहिनि असांजो, हिस्टोरिकल आहिनि जेके असांजी सिंध जूं, उहे बि बल्कि हिननि खे सिखिया ॾिनी वञे ताकी उन्हनि जी सिहत बि सुठी रही सघे। तव्हां बिल्कुलु सही चयो। मां हमेशह जॾहिं ॿिनि तरह जो टॉपिक हूंदो आहे डिस्कस कंदा आहियूं त मां चवंदी आहियां त 9th क्लास जो ॿार बि ईअं लॻी रहियो हूंदो आहे जहिड़ो 4th 5th क्लास जो ॿार हुजे। सोचो त असांजी जेके फिज़िकल एक्टिविटीज़ हुन तरह कोन हूंदियूं आहिनि। अच्छा, मां इहो बि ज़रूरु चवणु चाहींदमि, इट्स कॉम्प्लीमेंट, तव्हां कंसिडर करे सघो था त मां जॾहिं बि स्पोर्ट में जेकॾहिं वुमेन और मेन प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त उहे फ्लुएंट ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि, सुठो ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि, पर माशाअल्लाह तव्हां ॿई ॾाढो कॉन्फिडेंट आहियो ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां ॻाल्हायो पिया। शायदि तव्हांजी जेको आहे सो एजुकेशन बि उन तरीक़े सां सुठी रही आहे। सो एजुकेशन एंड गेमिंग ॿई साइड्स जेको आहे सो बैलेंस्ड वे में हलाइणु केतिरो ज़रूरी आहे?
ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं असां बचपन खां सिखंदा आहियूं असांखे जीअं पेरेंट्स असांखे ट्रीट कंदा आहिनि मुआशिरे जे हिसाब सां असां पंहिंजी अखि खोलींदा आहियूं त ॾिसंदा आहियूं उहे चवंदा आहिनि अख़लाक वारो थियणु घुरिजे सुठी तरीक़े सां मुआशिरे में रहणु घुरिजे सुठी तालीम हुजे असां चऊं था त इन ई हिसाब सां त सुठो जेको आहे हिकिड़ो प्लेयर हुजे सुठी सिहत हुजे इंसान जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिहत ईअं त कंहिं बि इंसान जी नथी थी सघे जेसि ताईं उहो का एक्टिविटी न कंदो एक्सरसाइज़ न कंदो तेसि ताईं नथी थी सघे त स्पोर्ट्स ऐं जेको एजुकेशन आहे इहे ॿई आई थिंक बोथ आर मस्ट यस यस एथिक्स नॉर्म्स ट्रेनिंग्स एजुकेशन सभु शयूं जेके आहिनि ॾाढियूं ज़रूरी आहिनि ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ महबूब तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं त जॾहिं नंढपण जो उहो वक़्तु गुज़रियो ऐं तव्हांजी एजुकेशन त उहो टाइम केतिरो ख़ूबसूरत गुज़रियो आहे बस आऊं तव्हां छा ॿुधायां उहे लम्हा त हाणे दुबारा त कोन था अची मेरे बचपन के दिन बस वाओ कुझु यादूं तमामु जाम आहिनि जी बयान कंदासीं त सॼो ॾींहुं गुज़री वेंदो पर उहे लम्हा ॾाढा बहितरीन तमामु बहितरीन अच्छा उन खां अलावा हिकिड़ी शइ ज़रूरु पुछणु चाहींदसि त जॾहिं फारिग टाइम हूंदो आहे त पोइ छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि मतिलबु रनिंग और एनीथिंग एल्स या सुठो फूड हूंदो आहे का ख्वाहिश हूंदी आहे एक्टिविंग हूंदी आहे असल में छा आहे त असांजो जेको शेड्यूल आहे न नेशनल लेवल ते जॾहिं असीं खेॾूं था इंटरनेशनल लेवल ते त असीं सुबुह जो फजर जो उथंदा आहियूं 5 बजे तरह उन खां पोइ नमाज़ पढ़ी बिस्मिल्लाह करे पोइ रनिंग कंदा आहियूं 5-6 किलोमीटर रनिंग कंदा आहियूं उन खां पोइ जेॾी महिल वापसि ईंदा आहियूं पोइ हल्को फुल्को नाश्तो करे वरी पोइ असां गेम खेॾंदा आहियूं तक़रीबन 10 बजे धारे कलाक 2 गेम खेॾंदा आहियूं वरी शाम जो दुबारा खेॾंदा आहियूं त इन जे करे पोइ वरी एक्सरसाइज़ कंदा आहियूं शाम जो तमामु घणी माना हिकिड़ो प्रॉपर तव्हांजो स्केड्यूल आहे हुनजी तहत ई हलो था तव्हां ॻाल्हि कई त असांखे जेको आहे न सिहत सुठी रखणी हूंदी आहे फिज़िकल बि डेफिनेटली मेंटल हेल्थ बि सो कीअं मैनेज कंदा आहियो कीअं सिहत खे सुठे रखण जो जेकॾहिं राज़ तव्हां ॿुधायो त छा आहे हर इंसान खे आउं सम्झां थो त हिकिड़ो असां जीअं बचपन खां असांखे हिकिड़ो शेड्यूल मिलियल हूंदो आहे जीअं स्कूल टाइमिंग हूंदी आहे सुबुह जो 8 बजे उथणो आहे स्कूल रसणो आहे स्कूल खां पोइ वरी घर अचणो आहे पोइ वरी उते कुझु आराम करिणो आहे वरी जीअं पाण वटि रुझान आहे मदरसे में वञण जो या जीअं त ईअं हिकिड़ो टाइम रखियलु हूंदो आहे त असांजो बि हिकिड़ो टाइम रखियलु आहे त सुबुह जो उथणो आहे उन खां पोइ जीअं जेके यूनिवर्सिटी जा यस आहे उहे यूनिवर्सिटी वेंदा हुआसीं वरी वापसि ईंदा हुआसीं त कुझु आराम करे वरी गेम्स खेॾंदा हुआसीं ऐं उन खां फारिग टाइम जेको बचंदो हो मुंहिंजो इंग्लिश लिटरेचर ॾांहुं काफ़ी ध्यानु हो छो जो इंग्लिश लिटरेचर में एमए मूं कई आहे त जेको फारिग टाइम बचंदो उहो बुक्स ॾांहुं मुंहिंजो रुझान हूंदो त उहो बुक्स पढ़ंदो आहियां अञा ताईं बि इहा रूटीन आहे यस चई सघूं था ईअं सो बुक्स पढ़णु केतिरो ज़रूरी आहे छो त असां पंहिंजो कोर्स वक़्तु पढ़ी रहिया हूंदा आहियूं मदर साहब हमेशह पाण खे डिस्कस कंदा आहियूं त कोर्स वक़्तु ठीकु आहे हर स्टूडेंट पढ़ी रहियो हूंदो आहे पर पंहिंजे लिटरेचर सां दुनिया जे लिटरेचर सां कीअं जेको आहे सो असांखे छा कीअं ॼाण मिले तॾहिं ई मिलंदी जॾहिं असां बुक्स सां कनेक्टेड हूंदासीं बिल्कुलु बिल्कुलु छा जेके बुक्स इन करे ज़रूरी आहिनि जो ॾिसो न हिकिड़ो पंहिंजो मुआशिरो आहे जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया अची वई आहे हींअर सिर्फ़ु पाण प्रेज़ेंट ते ध्यानु था ॾियूं प्रेज़ेंट त ॾिसूं था पर जेको पास्ट हो असांजो जेको थी गुज़रियो आहे हेसि ताईं जेके 2000 साल जेके गुज़री विया आहिनि उहे कीअं गुज़रिया असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु हर इंसान खे हिकिड़ी पंहिंजी हिस्ट्री हूंदी आहे ऐं उहा हिस्ट्री ज़हन में हुअणु घुरिजे पाण खे त उहा हिस्ट्री असांजे ज़हन में ईअं ईंदी जी बुक्स आहिनि जेके असांखे इहे तमामु घणो असांखे मदद कनि था असांजी हिस्ट्रीअ में सिंध जी मिसाल हिस्ट्री आहे जीअं ॿिया इजिप्ट आहे ॿिया कंट्रीज़ जेके आहिनि इन्हनि जी हिस्ट्री सिर्फ़ु इहो वाहिद ई ज़रियो आहे जेको असांजो इहे बुक्स आहिनि तंहिंजे करे आउं चवंदुसि त सुठी तालीम बि तमामु घणी ज़रूरी आहे बुक्स ते ध्यानु ॾियणु घुरिजे तमामु सुठा बुक्स आहिनि हर टाइप जा बुक्स आहिनि हिस्टोरिकल आहिनि उन खां सवाइ ड्रामा जीअं अचनि था पोइट्री जंहिंजो जंहिं तरफ़ रुझान हुजे त काफ़ी मदद कनि था इंसान जी ज़िंदगी में ओके ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां आंसर कयो आहे अच्छा महबूब अली जॾहिं तव्हां उते ग्राउंड में मौजूदु हूंदा आहियो साम्हूं नेट हूंदी आहे बॉल तव्हांजे हथ में हुजे थो तव्हां ॿिन्हिनि जी पोज़ीशन उते छा हूंदी आहे फ्रंट ते केरु हूंदो आहे बैक ते केरु हूंदो आहे ऐं विच में जेकॾहिं कुझु गैप नज़र अचे थो त आई कॉन्टेक्ट हिक ॿिए खे सम्झाइणु उहो सॼो कीअं हूंदो आहे असल में जॾहिं बि मैच जेॾी महिल बराबरि जूं पॉइंटूं हूंदियूं आहिनि छो त असांजी गेम हूंदी आहे 15 पॉइंटनि जी त पोइ जॾहिं 10 खां अॻिते स्कोर हलंदो आहे 11-12 जे दरमियान उहे लम्हा अहिड़ा हूंदा आहिनि जेके असाब शिकस्त मुक़ाबला थींदा आहिनि त उन टाइम ते हिकिड़ो टाइम आउट वठिबो आहे पोइ पाण में डिस्कस कंदा आहियूं त हाणे हीअं न हीअं करणु घुरिजे मैच पातो पियो आहे कीअं कढिबो कॾहिं बि माण्हू पंहिंजो हौसलो जेको आहे न उहो बहाल हुजे एतमाद बहाल हुजे त आउं हीअ विन करे सघां थो ऐं ॿियो असीं ॿई ऑलराउंडर आहियूं जी असीं हर साइड ते खेॾण वारा आहियूं
बल्कि सर्विस का वठी हर साइड असीं ॿई खेॾंदा आहियूं, ऑलराउंडर खिलाड़ी आहियूं। तो उन टाइम पंहिंजो एतमाद बहाल हुजे ऐं ॿियो हौसलो हुजे त बाबा मूंखे रुगो खटिणो आहे, फोकस हुनजो हिकिड़ो ई हुजे। छो त टारगेट तव्हां हटी वेंदो न, पोइ तव्हां मैच विन कोन करे सघंदव। वाह, ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ो त जीअं मूं ॻाल्हि कई न विन विन सिचुएशन वारी, खटण हिकिड़ी उहा हिकिड़ी अलॻि ख़ुशी आहे, डोपामाइन बि रिलीज़ थी रहिया हूंदा आहिनि, ॾाढो ख़ुशी में इंसानु हूंदो आहे। पर हारण वारी कंडीशन कीअं हूंदी आहे, उते उन शइ खे एक्सेप्ट करणु कीअं सिखिया आहियो? ॾिसो न, तव्हां जेसीं ताईं हाराईंदो कोन न त तव्हां खटे नथा सघो। तव्हां जॾहिं हाराईंदा आहियो कंहिं बि मुक़ाबले में, तव्हां जॾहिं रनर था अचो न, पोइ तव्हांखे तव्हांजी ख़ामियुनि जी ख़बर पवंदी आहे। बिल्कुलु, त असीं किथे ग़लति हुआसीं, असीं किथे सही कोन खेॾी सघियासीं, असांखे हीअं खेॾणो। त हार जेकी आहे न उहा बि बर्दाश्त करणु घुरिजे। जेसीं ताईं माण्हू हार बर्दाश्त कोन कंदो तेसीं ताईं विन कोन हूंदो। वाओ, ज़बरदस्त। अच्छा, उन खां पोइ जॾहिं असां गेम्स ॾिसी रहिया हूंदा आहियूं, ग्राउंड्स में प्ले थी रहियूं हूंदियूं आहिनि, उन खां पोइ हिकिड़ो तबसरो बि पाण ॿुधंदा आहियूं न। पोइ जॾहिं तव्हां ते तबसरा थींदा आहिनि, जिथे तव्हां जूं मिस्टेक्स बि हूंदियूं आहिनि, जिन खे पाण तनक़ीद बि चवंदा आहियूं, सो कीअं एतिरो हौसलो हूंदो आहे त कीअं क़बूल कजे? जी, तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। हींअर पंजाब जे अंदरि असीं खेॾी रहियासीं, ॿई टीमूं असांजी सिंध जूं। पोइ हिकिड़ी टीम आहे, उहा तक़रीबन मुंहिंजी टीम खां या मूंखां हुननि सदाईं घटि खटियो आहे। ओके, मुक़ाबला थींदा रहंदा आहिनि, पर असीं फर्स्ट लेवल ते आहियूं त पोइ हुननि असांखां घटि खटियो आहे। त असां हिकिड़े दफ़ा खेॾियासीं पियो उते, बदकिस्मती सां रांदि हाराए वियुसि ऐं अनफिट हुयुसि, थोरो घुटने जो मसइलो हो। त आउं जेॾी महिल हाराए निकितसि त आउं तव्हांखे पब्लिक जी थो ॿुधायां, उहा ई पब्लिक जेकी असांखे मथे बि खणंदी आहे, जेकी असांखे माना डाउन बि करे रही हूंदी आहे समटाइम्स। हा बिल्कुलु, पर हुननि खे बि तकलीफ़ थिए थी। हिकिड़ो माण्हू 200 किलोमीटर खां अचे थो असांखे ॾिसणु ख़ासि तौर ते, ऐं असीं हुननि जा फेवरेट प्लेयर जॾहिं हाराए वेंदा आहियूं न, त आउं गुज़रियुसि पियो त हुन मूंखे अहिड़ा अल्फाज़ चया त यार असीं अव्हांखे ॾिसणु आयासीं, अव्हां त हाराए वियो, कुझु शदीद तनक़ीद। उनखे रियलाइज़ बि कयोसीं जेॾी महिल रूम में वियासीं, ड्रेसिंग रूम में, त यार वाकई हू सही हो। जेके असां मोहबत कनि था त उहे कॾहिं बि कोन चाहींदा त असांजा जेके फेवरेट प्लेयर्स आहिनि उहे हाराइनि। हा, थींदो आहे, अक्सर थींदो आहे, जिते दाद मिलंदो आहे उते तनक़ीद बि हूंदी आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चयो। अली, तव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं कीअं एक्सेप्ट कंदा आहियो त ठीकु आहे, गेम जो हिसो आहे, खटण बि हाराइण बि, हाराईंदो बि इंसान ई आहे, खटींदो बि इंसान ई आहे। बिल्कुलु, असां काफ़ी हिन में मैचिस रहिया आहिनि ऐं काफ़ी टाइम थियो आहे, 7-8 साल थिया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां हारायो बि आहे, हिन में खटियो बि आहे, ऐं केतिरा ई दफ़ा ईअं थियो आहे जो असां उहे मैचिस हाराया आहिनि जीअं जेके टर्निंग पॉइंट्स हूंदियूं आहिनि, लास्ट वारियूं जेके 13, 14, 15 वारियूं जेके असां उतां खां बि मैचिस असां हाराया आहिनि, उन्हनि जो असांखे दर्द कोन थियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो बर्दाश्त अची वेंदी आहे हलिया। ऐं काफ़ी दफ़ा असांखे ईअं बि थियो आहे जो असां भरी महफ़िल में जीअं चइजे ग्राउंडनि मां असां रोई बि निकिता आहियूं। कुझु मैचिस अहिड़ा बि असां थिया पाकिस्तान जी टीमुनि जे हिसाब सां, त ईअं थींदो आहे, कुझु बर्दाश्त हूंदी आहे, कॾहिं इंसानु अहिड़ो बि थी वेंदो आहे, जज़्बात में जेके पॉइंट हूंदियूं आहिनि, जेको माण्हू चवंदो त हीउ मैच सम्झ में आयो आहे त ज़िंदगी बि ईअं ई आहे, कॾहिं इंसानु खटंदो आहे, कॾहिं हाराईंदो आहे, इनाम मिलंदो आहे त वरी पोइ वरी ॿी उहा हुनजी ख़ुशी आहे। बिल्कुलु तव्हां सही चओ पिया, उते ई वरी तव्हां ॿियनि जी इंस्पिरेशन बि बणिजी रहिया हूंदा। इनाम खां सर वधीक जेकी असां बेसिकली खेॾंदा आहियूं न जेॾी महिल ग्राउंड जे अंदरि, त असांखे हज़ारे माण्हू ॾिसणु ईंदा आहिनि, त असां खटींदा आहियूं, असांखे त ख़ुशी थींदी आहे, पर असांजी मतिलबु माइंड में बि इहो हूंदो आहे त असीं रांदि अहिड़ी खेॾूं, मिसाल भले हाराए बि वञूं न, इन शइ जो ॾुख कोन हुजे, हीअ जेकी पब्लिक सॼी आई आहे इहा ख़ुशि थी। असां एंटरटेनर आहियूं न, एंटरटेनमेंट आर्टिस्ट आहियूं, असांखे असांजो आर्ट ॾेखारणो आहे, असांखे इहो हाराइणी खटण सां असांखे घटि मतिलबु। वाओ, ज़बरदस्त, ॾाढो सुठो डिस्कशन तव्हां सां रहियो ऐं रियली मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे त असां वटि हिन तरह जा नौजवान मौजूदु आहिनि जेके असांजी सिंध खे, असांजे पाकिस्तान खे, असांजे हैदराबाद जो जेको आहे सो नालो रोशन कनि था। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मूं पहिरीं बि चयो त सिर्फ़ु ऑन करण जी ज़रूरत हूंदी आहे, हिन हीरोज़ खे ऑन करण जी ज़रूरत आहे ऐं कोशिशि कई वञे त असांजा जेके बि घर में ॿार अगरि मौजूदु आहिनि ऐं उहे स्कूल्स में पढ़नि था त उन बैंगलो में उन्हनि ॿारनि खे जेको आहे न बंदि न करे छॾिजे ऐं थोरो जेको आहे न उन्हनि खे रिलैक्स थियण जो बि टाइम ॾिजे। जी मदद साहब, अॼु प्रोग्राम कीअं लॻो? ऐं असां जेको हिस्ट्री से ॻाल्हाए रहिया हुआसीं, इनशाला कंहिं ॿिए प्रोग्राम में पाण कंटिन्यू कंदासीं। हिस्ट्री इज़ वेरी इंट्रस्टिंग, ॾाढी दिलचस्प हिस्ट्री थिए थी उन्हनि जे लाइ जेके पढ़ंदा रहनि था। सो मदद साहब कीअं जेको आहे सो समराइज़ कंदव?
हाँ अॼु प्रोग्राम माशाल्लाह तमामु बहितरीनु हुआ कंदा आहियो हमेशह जीअं अॼु जो Thank you so प्रोग्राम much, sir. सुठो थियो आहे मां इहो राति मुराई साहिब जो प्रोग्राम ॾिसां पियो त उन 14 अगस्त ते ई पे ॻाल्हायो चई त हाणे 78 साल असांखे इंडिपेंडेंस थिया आहिनि भली ख़ुशियूं मल्हाइजनि पर इन डेज़ ते असांखे थिंक टैंक खे वेहणु घुरिजे हर माण्हू खे वेहणु घुरिजे त असां छा अचीव कयो आहे Yes. ऐं असांखे अॻिते करिणो छा आहे सो मुंहिंजो बि इहो ई तसलसल आहे त ख़ुशी जा ॾींहं ज़रूरु आहिनि पर उन ते सोच वीचार बि ज़रूरी आहे सोच वीचार कजे त 78 सालनि में असां छा हिस्ट्री जो मक़सदु इहो आहे आईनो आहे त भई माज़ी में असां कहिड़ियूं ग़लतियूं कयूंसीं कहिड़ियूं सुठायूं कयूंसीं हाणे असांखे फ्यूचर छा करिणो आहे माना चेक इन बैलेंस हिस्ट्री असांखे जी रखिणी आहे बिल्कुलु बिल्कुलु मदर साहब तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे तमामु सेलिब्रेशन्स पंहिंजी जॻह ते पर थिंक टैंक्स खे वेहणु खपे ऐं थोरो सोचणु खपे थोरो वीचार करणु खपे त आया असां छा हासिलु कयो आहे ऐं किथे किथे गेप्स आहिनि असांखे कीअं फिल करणा आहिनि कीअं असांखे तरक़ी जी तरफ़ अॻियां वधिणो आहे AI जी दुनिया आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी दुनिया आहे दुनिया सां कुल्हे कुल्हे मिलाइण जॾहिं ॻाल्हि अचे थी त असांखे छा करणु घुरिजे असांखे यूथ खे किथे किथे मौक़ा ॾियणु घुरिजनि यस टाइम असां वटि बिल्कुलु घटि आहे लास्ट में महबूब तव्हां खां असां वठंदासीं मैसेज छा मैसेज हूंदो ऐं सुबुह मेहरान जे लाइ छा कमेंट्स हूंदा ॾाढी सुठी लॻी मेहरान टीवी असांखे इनवाइट कयो हिननि जा असीं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं ऐं हर इवेंट में हर प्रोग्राम में मेहरान टीवी असां सां गॾु हूंदी आहे ऐं असीं मेहरान सां आहियूं मेहरान असां सां आहे इट्स प्लेजर फॉर अस तव्हां सां वटि मौजूदु रहियो नौजवाननि जे लाइ छा मैसेज हूंदो इन शॉर्ट स्पोर्ट्स जे तरफ़ां अचनि ऐं स्पोर्ट्स हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे स्पोर्ट्स कनि बीमारियुनि खां बचंदा ऐं बुराइनि खां बचंदा वाह ज़बरदस्त ॾाढो सुठो ॾाढो बहितरीनु मैसेज अली थेबो साहब तव्हांजो छा मैसेज हूंदो ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ छा चवणु चाहींदव असांखे तमामु घणी सुठी थी हिन ख़ासि ओकेशन ते असांखे सुबुह मेहरान वारनि इनवाइट कयो ऐं तमामु घणी असांजी जेका असां साराह कई पोस्टिंग बि तमामु घणी असांखे पसंदि आई तव्हांजी असांजो मैसेज इहो आहे त जेतिरी तालीम इम्पोर्टेंट आहे असां एतिरी चवंदासीं इम्पोर्टेंस ॾिनी वञे स्पोर्ट्स खे ऐं असांजा नौजवान अचनि उनखे सपोर्ट थैंक यू सो मच तव्हांजो ॾाढो सुठो मैसेज सभिनीनि महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन मूं पहिरीं बि स्टार्टिंग में बि चयो त अॼु ॾाढी ख़ूबसूरत शख़्सियत आहे उनखे पाण यादि कंदासीं 110 जनम ॾींहुं आहे के माण्हू अहिड़ा जहिड़ा बेत भिटाईअ जा सो साईं मोहम्मद इब्राहिम जो 110 जनम ॾींहुं उहा शख़्सियत जंहिंखे पाण सिक्योर इंसानु चऊं था उहो इंसानु जेको जंहिं तमामु घणी हुनजी कॉन्ट्रीब्यूशन आहे उन्हनि जेतिरो लिखियो आहे असांजे लाइ उहो जेको आहे न हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे मूं वटि जेका लिस्ट मौजूदु आहे साईं मोहम्मद इब्राहिम जो जे किताबनि जी 100+ किताब आहिनि पर जेको उन्हनि जो कमु आहे 60 खनि किताब उन्हनि जा पंहिंजा लिखियल आहिनि ऐं ॿिया किताब उन्हनि जा तर्जुमो कयल आहिनि सेव सिंध एंड सेव द कॉन्टिनेंट उहो जेकॾहिं किताब मां ॻाल्हि करियां थी त 1946 जे उन टाइम में उन्हनि उहो किताबु लिखियो आहे जेको सिंध जे दस्तावेज़ तौरु अॼु बि असां वटि मौजूदु आहे अॼु बि जॾहिं असां पढ़ूं था त असांखे उहे ग्राउंड रियलिटीज़ सभु साम्हूं अचनि थियूं उनखां अलावा जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी शाह सचल सामी जी तमामु बहितरीनु किताबु सेक्युलरिज़म ऐं अक़लियत पसंदी तमामु ख़ूबसूरत उन्हनि जो किताबु सिंध जा मूं सपननि में सोची उनजो ॿियों जुल्द बि अची चुको आहे मुंहिंजा साथी बुज़ुर्ग दोस्त ॿोलीअ जो सियासी केस ऐं जेके उन्हनि किताब तर्जुमा कया आहिनि उहे बि जेके सुठा किताब जेके हमेशा जेको आहे सो मूंखे पसंदि रहिया आहिनि मां सम्झां थी त हर नौजवान खे हिकु भेरो एटलीस्ट ज़रूरु पढ़णु खपनि वेशी जीवत जा निशान फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स ॿारनि जो मसीह अहमली उर्फ़ तालीम इल्म तदरीस मज़लूमनि जे लाइ उनखां अलावा बि तमामु घणी उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन आहे तमामु सुठो उन्हनि कमु कयो आहे ऐं उहे इंसान जेके सेक्युलर रहिया आहिनि जेके वतन दोस्त रहिया आहिनि जेके इंसानियत दोस्त रहिया आहिनि ऐं जिन जी तरबियत में जिन जी तालीम में असां उहे शख़्सियतूं ॾिसूं था जिन जो कद काठ तमामु घणो वॾो असांखे नज़र अचे थो सो कुझु माण्हू वाक़ई अहिड़ा हूंदा आहिनि जहिड़ा बेत भिटाईअ जा कुझु माण्हू वाक़ई अहिड़ा हूंदा आहिनि जेके इदारनि जी हैसियत रखंदा आहिनि कुझु माण्हू वाक़ई तमामु वॾा उस्ताद हूंदा आहिनि तमामु वॾा आलिम हूंदा आहिनि तमामु वॾा मुफ़क़िर हूंदा आहिनि ऐं असांजे लाइ उहो वॾो सरमायो हूंदा आहिनि नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में रखंदो यार अल्लाह निगहबान।